बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेरान में आमिया तव्हांजी मेज़बान तेरी मवान नाज़रीन किन जिथे भी हूंदो ख़ुश हूंदा आबाद हूंदो ऐं सुबुह सुबुह जी मसरूफ़ियात में मसरूफ़ हूंदा ऐं तव्हांजो सॼो साथ भी हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते भी ईंदो हूंदो 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूर शामिल थींदा। हिन प्रोग्राम सां ताउन कया टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो वान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे टपाल मेज़बान जे ताउन सां असांजे प्रोग्राम सुबह मेरान में ढाबो सजियल आहे जिथे अदा सजाद कयो भलीकार कंदमि भलीकार सजाद कीअं आहियो ठीकु आहियो एॾी ज़बरदस्त चांहि टपाल मेज़बान जी चांहि थोड़ी देरि खां पोइ असांखे इंजॉय कराईंदा ऐं यकीनन ॾिसो थधि अची वई आहे काफ़ी सुठो मौसम भी थी वियो आहे इंजॉय भी कनि था जेके विंटर लवर आहिनि काफ़ी देरि सां जेके बि विंटर लवर्स जेके हुया उहो इलाही वेट कंदा आहिनि त जेको आहे सिंध में थधि अचे छो त ॾिसो सिंध में 2 महीना ई थधि मुश्किल सां हूंदी आहे बाक़ी जेके ॿिया महीना हूंदा आहिनि त असां गर्मी में ई गुज़ारींदव त इलाही जेको सिंध ॿियनि सूबनि जे हवाले सां इलाही हॉट वेदर हूंदो आहे छो त ॾिसो त एग्रीकल्चर के हवाले से असांजी जेके साड़ियूं आहिनि बेहतरीन तरीक़े से बेहतरीन अंदाज़ से जेको ख़ूबसूरत अल्लाह की कुदरत जेकी आहे उनखे पचण में एतिरो टाइम उनखे हीटेबल घणी मिले ऐं ख़ासि तौर ते अंब असांजा थी विया त काफ़ी अहिड़ा ॿिया बि एग्रीकल्चर के हवाले से असांजे ज़राअत जे हवाले सां कुझु अहिड़ा असांखे नेमतूं आहिनि जेकियूं असांखे घणे हीट टेम्परेचर जे जेके आहिनि पकदियूं आहिनि त इन हवाले सां असांजो सिंध जेको आहे हीटेबल घणो हूंदो आहे बाक़ी शुक्र आहे अल्लाह साईं जो त असांजे मुल्क पाकिस्तान में जेके 4 नेमतूं आहिनि असांखे 4 सीज़न जे हवाले हर मेवो हर फ्रूट हर मौसम जो जेको असां इंजॉय करे सघूं था अगरि असांजी जून जुलाई जी गर्मी भी हुजे त असां अगरि मथे मरी वेंदासीं त असांखे जेको थधि जो इंजॉय करे सघूं था उहो मोस्टली ऑलमोस्ट जेको अहिड़ा अच्छा ॿी ॻाल्हि इहा त इन सीज़न्स में जेके विंटर्स जा सीज़न आहिनि पहिरियों त असां कोविड खां वधि में वधि जेको आहे ख़्याल बि कयूं यको बार बार उन से के पंहिंजी लाइफ में जीअं न काशे वरजाइजी विया दोहराए बि आहे त काशे विसरे न त इन हवाले सां जेको असांखे इहा शइ यादि रखणु घुरिजे त कोविड हिन महिल ताईं एग्ज़िस्ट आहे एतिरा पॉज़िटिव केसिस बि थियनि था सोशल डिस्टेंस रखणु घुरिजे एतिहादी तदाबीर SOPs ते फॉलो करणु घुरिजे त उन हवाले सां जीअं ई विंटर सीज़न स्टार्ट थो थिए त सभिनि जो रुख़ थी वेंदो आहे घुमण फिरण जे हवाले सां नारायण कागान माना मुटली वाली साइड ते हालांकि अहिड़े टेम्परेचर में असांखे थोरो अवॉइड ऐं केयरफुल बि करणु घुरिजे त लैंडस्केप जा काफ़ी वाक़िया बि थींदा आहिनि काफ़ी गैर ज़रूरी अहिड़ियूं सिंध थींदियूं आहिनि त इन जे वजह खां त तव्हां अगरि वञो था अगरि तव्हांखे ख़बर थी पए त अहिड़ा इलाइक़ा थोरा डेंजरस आहिनि इन हवाले सां तव्हां उन्हनि खां बैकवर्ड थी करे ॿिया का इलाइक़ा घुमी वठो ख़ासि तौर ते सिंध मोस्टली त असांखे जेको पंहिंजे सियारे में जेको आहे अहिड़े मौसम में सिंध घुमणु घुरिजे जो मोस्टली जेका गर्मियुनि जे हवाले सां असां पंहिंजो जेको आहे सिंध ठीकु तरीक़े सां इन से घुमी कोन सघंदा आहियूं छो त एॾो हॉट वेदर हूंदो आहे ॿाहिरि निकिरंदे एॾी जेकी लू हलंदी आहे गर्मियुनि जे हवाले सां त असां अवॉइड कंदा आहियूं त को जेको आहे सिंध उन महिल घुमणु न घुरिजे लेकिन हीअ सीज़न ॾाढो सुठो हूंदो आहे असांजो मुंहिंजो दड़ो थी वियो थर थी वियो उमरकोट थी वियो काफ़ी एॾा ख़ूबसूरत इलाइक़ा जेके आहिनि हिस्ट्रीबल जेके आहिनि असांजा फॉन्ट आहिनि उन्हनि खे बि घुमण करे ख़ासि तौर ते ॿारनि जे हवाले सां त उन्हनि खे ॿुधाइजे त असांजे सिंध केतिरी समूरी सोन आहे सिंध में केतिरो जेको असांखे शाहूकार आहियूं ऐं केतिरो टैलेंट ऐं केतिरा शुरू खां वठी जेको माना असांखे हर शइ विरसे में मिलियल आहे हिस्ट्रिकल जे हवाले सां त जीअं त नाज़रीन इहे काफ़ी सारियूं ॻाल्हियूं अगरि असां तरबियत ते अचूं त ॿारनि खे इहे तरबियत ॾींदा वेंदा आहियूं उन्हनि खे हिस्ट्री ने डे बाय डे नॉलेज ॾींदा आहियूं पर ॻाल्हि वरी जिथे हथे तरबियत थियण जी त तरबियत पहिरियों घर खां शुरू थींदी आहे उहो घर खां शुरू केरु कराईंदो उहो माउ कराईंदी आहे हिकिड़ी फीमेल कराईंदी आहे हिकिड़ी भेण कराईंदी आहे हिकिड़ी अमड़ कराईंदी आहे या वरी हिकिड़ी सुठी हाउस वाइफ कराईंदी आहे इहे सभु शइ छा जी थींदियूं आहिनि त उन लाइ छा ज़रूरी आहे त उन्हनि जे लाइ उनखे पढ़णु ज़रूरी आहे उन लाइ उनखे तालीम ज़रूरी आहे उनखे उनजे लाइ फ्रीडम ॾियणु ज़रूरी आहे फ्रीडम उहा जेकी हुनजी लिमिटेशन्स हुनजे दायरे में अचनि न गैर ज़रूरी लिमिटेशन सां नथा अचूं त तव्हां जेको आहे उन दायरे खां वठी औरत खे उहा लिमिटेशन्स अनलिमिटेशन्स तव्हां ॾेई छॾो न ई एतिरो जीअं चवंदा त न ई इलाही बाउंड करे न ई इलाही आज़ादु रखे औरत हिकिड़ो माशरे जो हिकिड़ो मज़बूत जेको आहे पिलर आहे हिकिड़ो मज़बूत कैरेक्टर आहे जेको हर रिस्पॉन्सिबिलिटी तव्हां ॾिसो औरत जेको ॿाहिरि जा कम बि करे सघे थी घर जा बि कम करे सघे थी ॿारनि खे संभालण खां वठी इवन के राज में जेको आहे पंहिंजे जिन ख़ासि तौर ते मिटी माइटी में जेको आहे उन जो किरदार बि जेको अॻु में हूंदो आहे हर पॉइंट ऑफ व्यू सां औरत हिकिड़ी आहे उहो सोचींदी आहे माना पूरे सराउंडिंग में इन्वायरमेंट खे उहा खणी हलंदी आहे त छो त उनजो बेसिकली छो न उनखे असां रिलीफ ॾियूं हुनखे ईज़ी फील करायूं ऐं जेतिरो हू अञा सुठो ईज़ी फील कंदी अञा सुठी हुनखे तालीम हूंदी उहो अञा उन तरीक़े सां सोचंदी उन शइ जी उहो दूर अंदेशी जी नज़र रखंदी उहो दूर अंदेशी अख रखंदी त इन हवाले सां ई असांजे प्रोग्राम में हिकिड़ी ख़ूबसूरत मुंहिंजी प्यारी भेण मौजूदु आहिनि ऐं पाण जेके आहिनि मोरो खां बेसिकली तालुक़ु रखनि थियूं एडवोकेट आहिनि बहितरीनु लॉयर आहिनि ऐं उन्हनि जो सोशल वर्क सां बि काफ़ी सारो कमु रहियो आहे अचो त नाज़रीन उन्हनि खे भलीकार कंदासीं रुखसार गुरू साहिबु तव्हांखे भलीकार कीअं आहियो रुखसार
मां ठीक ठाक तव्हां ॿुधायो। रुखसार वोरा साहिबा मूंखे इलाही ख़ुशी थी थिए तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में आया ऐं मूंखे जॾहिं बि कोई लेडी वकील ईंदी आहे मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे छो त मुंहिंजी मदर जो ख़्वाबु हुयो त आऊं वकील थिया पर वकील सां ॻाल्हाए करे सुठो लॻंदो आहे। तव्हांजी छा फीलिंग्स आहिनि हिते अची अचण खां पोइ छा सोचियो हुयो कीअं रहंदो छा कुझु न कुझु क्यूरीज़ हूंदियूं आहिनि किथे हिते प्रोग्राम में न प्रोग्राम में पहले भी मैं एक ॿ दफ़ो अची चुकी आहियां न ॿिनि ते हवा में ते एतिरो को ख़ासि माने न पियो फील थिए सही ठीक है डिस्कशन हुयो टॉपिक जो अंदाज़ो हुयो कहिड़ो आहे छा ते डिस्कस करणो आहे पाण खे सही उहे नॉर्मली हाणे सियारे जी थधि आहे सुबुह आहे त उन में आगाज़ कीअं थींदो आहे आगाज़ त बाबा अॼु त जेको आहे सो मूंखे प्रोग्राम जो टाइम जेको हो न चयो वियो त 8:30 तव्हां अचिजो पोइ मां सवेरे 7 वॻे उथी वेही रहियसि 8:30 ते पहुची वई हुयसि कलाक ॾेढ इंतज़ार करण था ॾुख लॻो सही सही न थोरो टाइमिंग जो हिसाब हूंदो आहे ऐं उहे बि जिथे जेको माण्हू प्लानिंग करे उन टाइम को अॻु में वञे छो त ॾिसो ख़बर किथे असांजे ख़ैर सां रोड रस्ता अहिड़ा बहितरीन हूंदा आहिनि ऐं असांजे जेके ड्राइवर हज़रात जेके आहिनि उन्हनि जो बि पंहिंजो मूड ऐं पंहिंजा रवैया हूंदा आहिनि किथे ट्रैफिक जाम हूंदी आहे किथे हूंदी आहे ॻाल्हि अगरि ट्रैफिक जी हली आहे त ॿीहर जेको आहे ॿुधाईंदी हलां पंहिंजे भाइरनि खे जेके पंहिंजा भाइर जेके ड्राइवर आहिनि ख़ासि तौर ते हीअं ॾिसो धुंध स्टार्ट थी थिए माक स्टार्ट थी थिए त सुबुह सुबुह सां कोहीड़ो घणो हूंदो आहे त उन लाइ ख़ुदा जेके आहिनि ड्राइविंग पंहिंजी जेको आहे स्लो रखंदा जेके लाइट्स वग़ैरह आहिनि उहे पंहिंजी तव्हां एक्टिव रखंदा ऐं स्लो स्लो गाॾी हलाईंदा रहंदा या त वेट कंदा कंहिं जॻह ते तव्हां जेको ख़ासि तौर ते असांजी ॿाहिराड़ी में ॾिसो केॾी धुंध हूंदी आहे केॾो कोहीड़ो हूंदो आहे बनियुनि वारनि जे करे उते माक घणी पवंदी आहे त उन वास्ते थोरो सिज थोरो देरि सां नज़र ईंदो आहे धुंध जी वजह खां उहो मौसम बि इलाही सुठो हूंदो आहे लेकिन तव्हां अगरि थोरी देरि वेट करे जेसि ताईं इहा धुंध हटी वञे पूरी तरह सां जेको ख़ूबसूरत अंदाज़ में जेको सिज जेको आहे उभरी अचे पोइ जेको तव्हां ड्राइव कंदा पंहिंजे सफ़र जो आगाज़ कंदा त इलाही सुठो रहंदो। अच्छा उहे मोस्टली तव्हां जेको आहे रूटीन वाइज़ तव्हांजी थोरी रूटीन चेंज थी आहे उहे रूटीन तव्हांजी कीअं हूंदी आहे सुबुह जो कीअं आगाज़ कंदा आहियो तव्हां? अच्छा हाणे त मुंहिंजी कोर्ट स्टार्ट थी वियो आहे त मां तक़रीबन कोशिशि कंदी आहियां त सवेर उथी करे न 9 ताईं मां कोर्ट हली वेंदी आहियां उते मुख़्तलिफ़ मैटर्स हूंदा आहिनि मुंहिंजी सीनियर आहे उन सां गॾु उनजा लॻल हूंदा आहिनि त उन सां गॾु सॼो ॾींहुं लॻी वेंदो आहे न मूंखे मुख़्तलिफ़ कोर्ट्स में मुख़्तलिफ़ मैटर्स लॻल हूंदा आहिनि त ईअं सम्झो त सुबुह जो 8 वॻे खां ई पाण 4-5 वॻे ताईं कोर्ट में बिज़ी हूंदा आहियूं उते वरी कुझु टाइम स्टडीअ लाइ बि पाण खे मिली वेंदो आहे आफ्टर कोर्ट्स 3-4 वॻे खां पोइ असां कलाक ॾेढ स्टडीअ खे ॾींदा आहियूं उन खां पोइ मुंहिंजी रूटीन ईअं आहे त मां वरी घर ईंदी आहियां 5 वॻे त मुंहिंजी योगा क्लासिस आहिनि न मां 5 खां 6 वॻे ताईं वरी योगा ते हूंदी आहियां बसि हुन खां पोइ ईंदो आहे त वरी थोरो कलाक योगा वरी 6 वॻे खां पोइ वरी घर में इहो आहे त माण्हू थोरो घणो मां स्टडी खे टाइम ॾींदी आहियां कोशिश कंदी आहियां योगा जो भला छो इनिशिएटिव वरितो योगा छो तव्हांखे ज़रूरी लॻी योगा मूंखे इन करे सही लॻी त ॾिसो त असां माना असल में फीमेल जेकी आहिनि असांजी छोकिरियूं ईअं सम्झंदियूं आहिनि त भई ठीकु आहे माना भॼ टुक में सॼो ॾींहुं असांजो गुज़री थो वञे न मां सम्झां थी त योगा जेको आहे न मां असांखे फिज़िकली फिट बि रखे थो पर मेंटली बि ॾाढो हेल्दी थो रखे न हिकिड़ो टाइम असां पाण खे ॾियूं था ऐं योगा क्लास में तक़रीबन 25-30 जेके आहिनि सो फीमेल ईंदियूं आहिनि मैरिड आहिनि अनमैरिड आहिनि स्टूडेंट्स आहिनि ऐं मां उन्हनि खे फील कंदी आहियां त जेकी मैरिड फीमेल आहे उहा पंहिंजे निणनि खे वठी ईंदी आहे हिकिड़ी असां वटि लेडी ईंदी आहे उहा पंहिंजी 2 यंग डॉटर्स खे वठी ईंदी आहे न पाण सां गॾु त मतिलबु योगा असांखे फिज़िकली ऐं मेंटली फिट थो रखे असां पंहिंजो पाण खे छॾे न ॾियूं न रहम ऐं करम ते ॿियनि जे ते पाण खे छॾे ॾींदा आहियूं सॼो ॾींहुं हाउस वाइफ आहे त सॼो ॾींहुं पंहिंजे घर में बिज़ी हूंदी आहे ॿारनि बच्चनि जी पई कंदी आहे माना पंहिंजो हुनखे ख़्यालु न हूंदो आहे त मूंखे बि ईअं ख़्यालु थियो त मां सॼो ॾींहुं बिज़ी त रहां थी कोर्ट जे मैटर्स में ॿियनि में ॿियूं बि खोड़ सारियूं एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि सोशल असांजूं पर हिकिड़ो कलाक पंहिंजो पाण खे बि ॾिए जंहिंमें माण्हू रिलैक्स फील करे योगा में मां ॾाढो रिलैक्स फील कंदी आहियां एंजॉय कंदी आहियां मां वाह ज़बरदस्त वरी हिकिड़ो कॉन्संट्रेट खपंदो आहे योगा में त उहो ही स्टार्टिंग में थी वञे त वधीक पहिरियों स्टार्टिंग ॾुखियो लॻो मेडिटेशन ॾाढा ॾुखिया लॻा मेडिटेशन करण में सही मेडिटेशन जो टाइम बि तव्हां भले कोई बि खणी सघो था ज़बरदस्त पोइ हाणे जेको आहे सो बसि महीनो 2 थी वियो आहे त ईअं सम्झो त मां बिल्कुलु हाणे सेट थी वई आहियां बेहतर यकीनन इट मींस योगा करण घुर्जे सुबुह जी कोई एक्सरसाइज हूंदी आहे सुबुह जी एक्सरसाइज कुछ एक्सरसाइज़िस आहिनि जेके असांजो इंस्ट्रक्टर ॿुधायो आहे पोइ मां कोशिशि कंदी आहियां त सुबुह जो ॿाहिरि फ्लैट खां ॿाहिरि निकिरी करे थधी हवा ऐं ब्रीथिंग करण अच्छा पहिरियों स्टेप इहो ॾुखियो ब्रीथ जेको आहे इनहेल करण वरी जेको ॿाहिरि जेके करण त वधीक इलाही डिफिकल्ट हूंदियूं आहिनि सही अच्छा नेरनि जे हवाले सां तव्हांजी डाइट जे हवाले सां डाइट जे हवाले सां ईअं आहे त मां ख़बर अथव त कोरोना में सभु माण्हू घर में ॾाढा
बंदि थी विया 4-5 महीना। पहिरें मां जॉब कंदी हुयमि न, सही इंटरनेशनल रेस्क्यू कमेटी हिकिड़ी इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन आहे, हुन में एज HR ऑफिसर मां सही 2 साल हुयसि। हाणे ह्यूमन रिसोर्स हा मैनेजमेंट सही बिल्कुलु, हाणे सेप्टेम्बर में कॉन्ट्रेक्ट क्लोज थियो आहे न सही उतां। सही सही त हिन विच में असां 4-5 महीना असां वर्क फ्रॉम होम ते हुआसीं। सही सही त वर्क फ्रॉम होम ते जॾहिं हुआसीं त सभु बसि पंहिंजे घर में हूंदा, रुॻो खाइण पीअण में हूंदा, निंड करण में हूंदा। मां बि ईअं ई चलो भाई तो देर ताईं, कंटिन्यू कंदम हा। ता केतरो एंजॉय कयो वर्क फ्रॉम होम के, या वाकई बर्डन थियो, इजी थियो, ऐं वेट केतरो गेन थियो, ऐं केतरा वरी जेके उनखे घटि पिया प्रॉब्लम्स वरी कयूं। उनके घट करण लाइ छा यूज कयो, त इनके कंटिन्यू कंदासीं, लेकिन हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। नाज़रीन ही वक्त जो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिनी प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राजवी टपाल मेज़बान चाहे आहे, जेको थोड़ी देर खां पोइ आदा सजाद असांखे एंजॉय कराईंदा ऐं ब्रेक खां पोइ असांखे हिकिड़ी ॿिया गेस्ट बि असांखे जॉइन कंदा, मूंखे इलाही ख़ुशी थींदी उन्हनि खे वेलकम कंदे। काॾे न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़वी टपाल मेज़बान चाहे, जेको हींअर असां सभु एंजॉय पिया करूं। बहितरीन रंग, बहितरीन खुशबू, ऐं जॾहिं को पाकिस्तान आज़ाद थियो तॾहिं को जेको आहे टपाल मेज़बान ऐं असांजो साथ आहे, ऐं तव्हांजो बि असांजो साथ हूंदो। फोन कॉल जे ज़रिए प्रोग्राम सुबुह में नंबर अनाउंस कंदुमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो, 02221028885 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। ऐं जीअं त मूं चयो त ब्रेक में वञण खां अॻु में त असांखे जेके सेकेंड गेस्ट असांखे जॉइन कंदा, तो पाण जेके बहितरीन क्लासिकल डांसर आहिनि, यंग एज आहिनि, टीन एजर्स आहिनि, इन हवाले सां मूंखे ख़ुशी थी थिए त को न को जेको न असांजे नौजवान सिंध में को टैलेंट हूंदो आहे, उन टैलेंट खे एनहांस करणु घुरिजे। चाहे तव्हांजे आर्ट जो कहिड़े बि फन सां रिलेटेड हुजे, चाहे तव्हां पेंटर हुजो, सुठा आर्टिस्ट हुजो, चाहे तव्हां बहितरीन कैमरामैन हुजो, मेकअप मैन हुजो, त पंहिंजो जेको तव्हांखे फन आहे उन ते फोकस कंदा। हींअर वक़्तु आहे स्किल्स ते कमु करण जो, छो त ॾिसो डिग्रीज़ हूंदे बि असां वटि जेके जॉब्स वग़ैरह अफोर्डेबल नथा करूं, ऐं सुठो बिज़नेस हुजण जे लाइ सुठो ख़ासो अमाउंट बि असांखे खपे थो, उहो बि हिन वक़्तु अहिड़ी सिचुएशन्स में कंहिं बि नौजवान खे इंडिविजुअल सपोर्टिंग नथो नज़र अचे। उनखां बहितर आहे त असां पंहिंजे स्किल्स ते कमु कयूं, जेके हार्डवर्क जो स्किल्स हुजे या ही इलेक्ट्रॉनिक जो बि कोई स्किल्स हुजे, इन ते स्किल्स ते असां कमु कंदासीं त असां कॾहिं बि जेको आहे बुखिया न मरंदासीं। तव्हां बि जेके बि यूथ आहिनि उनखे इहो ई चवणु चाहींदमि त पंहिंजे स्किल्स ते जेको आहे वधीक वधि में वधि कमु कयो। जीअं मूं चयो त जेको हींअर असांखे क्लासिकल डांस जेको असांखे हिननि जॉइन कयो त अचो त नाज़रीन उन्हनि खे भलीकार कंदासीं। अरबा फ़कीर तव्हांखे भलीकार कीअं आहियो, ठीकु आहे? मूंखे इलाही ख़ुशी थी थिए, तव्हां ॾाढा सुठे कलर ऐं बहितरीन चार्म कलर में सुबुह सुबुह जे ॿाहिर में एॾो सुठा पिया लॻो, ऐं तव्हां पंहिंजे टैलेंट जे हवाले सां मूंखे थोरो ॿुधाईंदा तव्हां उहे बेसिकली किथां आहियो, ऐं तव्हां हीअ जेको आहे क्लासिकल डांसर तव्हां छो थियण जो सोचियो, ऐं नॉर्मली तव्हांजी पहिरियों तव्हां पुछंदो तव्हांजी नॉर्मली जेकी आहे सुबुह थोरी डिफरेंट हूंदी, अॼु तव्हांजी सुबुह जो आगाज़ थोरो चेंज थियो हूंदो, कीअं लॻो ख़ासि तौर ते थधि में? तमामु ज़बरदस्त लॻो। ऐं जॾहिं निकितासीं त बेसिकली मां अमरकोट सां आयासीं, त बेसिकली त मां राति खां पहुतल आहियां हिते। सही। त पोइ तव्हांजो दोस्तनि जी अच्छा डायरेक्टर साहब तव्हांखे इनवाइट सही सही इनवाइट कयो त पोइ असां अची वियासीं। तमामु ज़बरदस्त, तमामु ॿिया बि महसूसु थियो, तव्हांजो रेस्पेक्ट, तव्हांजी जेकी आजी आहे असांखे वणी, मोहबत ॾिनी, गरम गरम चांहि बि पीआरी। हा बिल्कुलु चांहि आहे, गरम गरम टपाल मेज़बान जी उहो बि तव्हां एंजॉय कंदा। अच्छा उहे तव्हां उमरकोट को बेसिकली आहियो, अच्छा पोइ हिन फन में तव्हां करे को आहियो, क्लासिकल डांसर जे फन में कीअं कीअं सिखिया वरिती, कंहिंखो मुतासिर थियो, कहिड़ी एज को तव्हां इहो शुरू कयो? बेसिकली ऐं सामान्य शहर में उस्ताद आहे जेको गुलज़ार फ़कीर जो नालो आहे, हुन सां मूं सिखिया वरिती हुई। क्लासिकल रक़्स में अचण जो मक़सदु हिकिड़ो ई हुयो त जीअं तव्हां ॻाल्हि कई त कंहिं बि बिज़नेस करण लाइ को अमाउंट खपे, पैसा खपनि, सही जान आहे। बाक़ी बेसिकली मूंखे जेको शौक़ु हुयो रक़्स जो इलाही, सही डांस जो तमामु घणो शौक़ु हुयो। पोइ मां पंहिंजे उस्ताद खे स्टेज ते ॾिसंदो हुउसि रक़्स कंदे, डांस कंदे, त मूंखे ॾाढो मज़ो ईंदो हुयो। उस्ताद खे माण्हू सेल्फी वठंदा हुआ, उस्ताद खे माण्हू माना वॾो उस्ताद खे फेम जो बि तव्हांखे थियो त माना ॾिसो पज़ीराई मिले थी। सोचियोसि त पुछे छा न मां इहो आऊं बि कमु करां, मूंखां माण्हू मुंहिंजा परसदार थियनि, मूंसां माण्हू सेल्फी वठनि, मुंहिंजी बि इज़त करनि। ज़बरदस्त ज़बरदस्त, वाकई इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। तव्हां पॉज़िटिव वे सां पंहिंजे स्किल्स खे खणी करे फेम जो सोचियो त मूंखे बि माण्हू मुंहिंजा बि परसदार थियनि, ऐं नालो तव्हांजे कम जे पुठियां ई थींदो आहे। जेतिरो तव्हांजो सुठो कमु हूंदो ओतिरो ई तव्हांजो सुठो नालो थींदो, ओतिरी तव्हांजी वाखाण थींदी, वाह थींदी, ओतिरा ई तव्हांजा परसदार थींदा, चाहे उहो कहिड़े बि कम सां रिलेटेड हुजे। बहितर इलेक्ट्रिशियंस जो असां सोचींदासीं त असांखे हिकु यकदम सां उहो इलेक्ट्रिशियंस यादि ईंदो जेको ईमानदारी सां सुठो कमु कंदो, त हिकदमि सां चवंदासीं त उहो ई अची करे असांजे घर जो जेको कमु करे वठे। इहो छा थियो त तव्हां पंहिंजे कम सां सचाई, तव्हां पंहिंजे कम सां ऑनेस्टी ऐं पंहिंजे कम सां तव्हां लॉयल थी करे जेको बहितरीन कमु जेतिरो ॾेखारींदा ओतिरो ई इंसान जो नालो ऐं उन हवाले सां उनजी मंज़िल जेकी आहे माण्हू ते वेंदा। त हमेशह जेको पंहिंजे कम सां सचाई ऑनेस्टी रखणु ज़रूरी आहे। अच्छा जीअं मुंहिंजी प्यारी भेण
रुखसार मौजूद आहिनि उन्हनि हलंदासीं त भला उन्हनि छो इहो जेको आहे हिकिड़े मोरे में रही करे मोरे जूं जेके मोरे त तव्हां ॾिसो असांजे जेको उहे ई अदीब आहिनि ऐं ख़ासि तौर ते लेखन ऐं ॾाहनि जो जेको शहर आहे ऐं काफ़ी फन ख़ासि जेके शाइर ऐं ख़ासि तौर ते बहितरीन नात ख़्वां बि जेके आहिनि असांजे मोरे सां कंसर्ट आहिनि बहितरीन फनकार बि जेके आहिनि असांजे मोरे सां माना मोरो जेको इलाही टैलेंटेड इलाही आर्ट जे हवाले सां एजुकेशन जे हवाले सां भरपूर भरियल आहे पर हिननि खे कीअं इहो ख़्यालु आयो त आऊं जेको आहे एडवोकेट थियां हिन फील्ड में आऊं वञा छा ख़्वाबु या छा बि आहे कंहिंजी चॉइस ते वयूं या को पंहिंजो ख़्यालु आयो जी छा चवणु चाहींदो तेरहीं मसल में मां जॾहिं न मैट्रिक में पढ़ंदी हुयसि त मूंखे यादि थो पवे त मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी त मां सुठी वकील थियां सही पर वरी इंटर जॾहिं मां कई त इंटर खां पोइ मूंखे जॉब करणी पई न अच्छा मां 18-19 साल मुंहिंजी एज हुई त मां NGO में जॉब करणु शुरू कई सही ठीकु आहे उन वक़्तु मुंहिंजी ज़रूरत हुई नौकिरी मुंहिंजी ज़रूरत हुई त उन वक़्तु मां ला न करे सघियसि ठीकु आहे न उन खां पोइ मां जॉब गॾु कई NCHD में रहियसि कुझु साल वरी कंहिं ॿी ऑर्गेनाइज़ेशन सां वाबस्ता रहियसि मतिलबु मुख़्तलिफ़ टाइम में मां कंटिन्यू कयो न पंहिंजी जॉब खे पर उन दौरान मां पंहिंजी एजुकेशन बि कंटिन्यू कई ग्रेजुएशन कई मास्टर्स कई ला मां कई 2008 ऐं 10 में जॾहिं मां जॉब कंदी हुयमि मतिलबु मुंहिंजे माइंड में हूंदो हो त मूंखे वकील थियणो आहे पोइ हाणे कॾहिं थियणो आहे इहो डिसाइड न पियो थी सघे पर मूंखे इहो त थियणो आहे न अच्छा छो थियणो आहे छो इहा मूंखे वणंदा ॾाढा वकील मतिलबु उन्हनि जी ड्रेसिंग वणंदी कोट वणंदो या उन्हनि जो कमु वणंदो कमु बि वणंदो हो मतिलबु ड्रेसिंग कोड बि पंहिंजी जाइ ते ॾिसो उहो बि सुठो थो लॻे पर मूंखे ॾाढो माना इहो सुठो लॻंदो हो त फ्रीअ में जॾहिं ॾिसंदी हुयसि त माण्हू घुमंदा फिरंदा था वठनि कोर्टुनि जे अंदरि ॿाहिरि उन्हनि खे इंसाफ़ नथो मिले पोइ मां सोचींदी हुयसि त मां वकील थियां पर स्टार्ट कयां त पोइ माना फ्रीअ में माना माण्हुनि जा केस ॾिसां मुंहिंजी इहा हूंदी त जॾहिं मां फाइनेंशियली स्ट्रॉन्ग थी वञा छो जो ॾिसो तंहिं वक़्त में त मूंखे नौकिरी जी ज़रूरत हुई मुंहिंजी फैमिली पोइ एतिरा साल मूंखे इन करे लॻी विया त मुंहिंजे मथां रिस्पॉन्सिबिलिटीज़ हुयूं पंहिंजी फैमिलीअ जूं मूंखे हुनखे ॾिसणो हुयो उहे कंप्लीट करे हाणे मतिलबु लास्ट ईयर या हिन ई साल सेप्टेंबर में मां एंड कई आहे न पंहिंजी जॉब त हाणे मां सम्झां थी त मां हिन फील्ड खे टाइम ॾेई सघां थी ऐं पैसे जी बि एतिरी ज़रूरत न आहे जंहिंजे लाइ माण्हू परेशान थिए पर कमु सुठो सिखी करे मां चाहियां थी त के मतिलबु अहिड़ा माण्हू जेके अफोर्ड बि नथा करे सघनि फीस ऐं उन्हनि जा मां केस ॾिसां ऐं जेके अफोर्ड करे सघनि था उहो त अलॻि मैटर आहे त उन्हनि खां माण्हू पंहिंजी फीस वठंदो पर जेके नथा करे सघनि उन्हनि लाइ कमु कयो बिल्कुलु सही था चओ जिते तव्हां सम्झो था त वाकई हिननि खे असांजी ज़रूरत आहे हक़ इंसाफ़ ॾाढो महांगो थी वियो आहे अॼुकल्ह मां सम्झां थी इंसाफ़ ॾाढो महांगो थी वियो आहे वॾा लफ़्ज़ जेके आहिनि जेके रुखसाना जेके आहिनि अच्छा पाण बेसिकली हिननि खे उहे आहे हिन जो नालो रुखसाना ऐं सभु हिननि खे रुखसार जे नाले सां जेको आहे कॉल कंदा आहिनि तॾहिं आउं कॾहिं रुखसार कॾहिं रुखसाना थी चवां त आहे बेसिकली हिननि जो रुखसाना नालो अच्छा रुखसाना जी ॻाल्हि तव्हां कई आहे त वाकई इंसाफ़ ॾाढो महांगो थी वियो आहे इहे कहिड़े हवाले सां घणो थोरो डीप में वञणु चाहींदो हा तव्हां भली डीप में वञूं था छो जो डिस्कशन आहे माना इंसाफ़ ईअं आहे त ॾिसो तव्हां खे जेसीं ताईं पैसो न आहे तेसीं ताईं तव्हां कोर्ट में नथा अची सघो अच्छा ठीकु आहे कोर्ट में ईंदो ऑब्वियसली तव्हांजा एक्सपेंसिस थींदा ऐं जेकॾहिं एडवोकेट्स आहिनि असांजा ज़ाहिरी ॻाल्हि उन्हनि जी बि रोज़ी आहे उन्हनि खे नथा चओ मां पाण बि उन प्रोफेशन में आहियां सभई पंहिंजी रोज़ी करण था अचनि त उन्हनि खे फीस बि खपे सही ॾिसो हिकिड़ो दिमाग़ लड़ाए हिकिड़े जेकी धुर खे उन जो अजीब क़िस्म जी क्यूरीज़ हूंदियूं आहिनि उन्हनि खे इंसाफ़ ॾियण लाइ हिकिड़ो कूड़ आहे उनखे सच करण लाइ वॾी महिनत करे थो न त हुनजे लाइ तॾहिं मां चयमि त इंसाफ़ महांगो आहे त हू माण्हू अफोर्ड त करे सघनि असांजे कोर्टुनि तां अचनि त सही अक्सर कर माण्हू नथा अची सघनि रीज़न इहो आहे जो अफोर्ड नथा करे सघनि हुननि वटि वकीलनि जूं फीसूं न आहिनि या एक्सपेंसिस जेके कोर्टुनि में थियनि था उहे न आहिनि पोइ रहिजी था वञनि उहे माण्हू हाणे मूंखे महीनो ॿ थियो आहे हाली त मां कोर्ट में अपीयर थी आहियां ऐं मां पंहिंजी सीनियर सां गॾु कमु सिखां पई पर मुंहिंजी अवलीन कोशिशि आहे हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन बि असां रजिस्टर्ड करायूं पिया न पाण में फ्रेंड्स लीगल एड ऐं लीगल एजुकेशन ते जेकी कमु कंदी उन में पाण डिसाइड कयो आहे त पाण में जेके बि असां लॉयर्स आहियूं जेके ग्रुप में कमु पिया कयूं
उनमें जॾहिं कहिड़ा माण्हू असां वटि अचनि तुंहिंजो जेके अफोर्ड न केस करे सां सघनि पाण त पोइ ई उहो पाण ॾिसूं असां, जबरदस्त ठीकु आहे न, उहो पाण ॾिसूं, उनमें पोइ फीस वग़ैरह जो को मसइलो न आहे, असां पाण ई ॾिसी सघूं था उन शइ खे न। सही त सही इहो पाण जबरदस्त अॼुकल्ह इन ते कमु कयूं पिया न, कुझु फ्रेंड्स इहो बि बहितर आहे, हिकिड़ो सुठो इनिशिएटिव स्टेप आहे त बजाए जेको माण्हू ईअं ॻोल्हा करे या कोई कंहिंजी ॾिसो त कॾहिं कॾहिं माण्हू लुकचप में बि ईअं कमु कंदा आहिनि, चवंदा आहिनि साईं शायदि ख़बर न पए, इहो बि वधीक बहितर हूंदो आहे, कंहिंजी माना इज़त जेके मजरू न थिए उन खे बि वधि में वधि ख़्यालु रखिबो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेतिरो असां पाण ॿियनि जे लाइ सोचींदासीं ओतिरो ई असांखे रिटर्न थी वेंदो आहे। अलाह जेको आहे एतिरो गफ़ूर रहीम आहे, 70 माण्हुनि जेतिरो असां सां प्यार कंदो आहे, त हू चवंदो मुंहिंजे ॿारनि लाइ एतिरो ई सुठो सोचे थो, एॾो नरम दिलि आहे, उन जो हार्ट जेको आहे इलाही प्योर आहे, फुलफिल आहे, हिकिड़ी रविंग ऐं केयरिंग अंदाज़ सां, त छो मां न छो उन खे एतिरो ईज़ी ऐं गोइंग कयां, जेतिरो उहो आसानियूं पैदा कयां, त जेतिरो अञा मज़ीद जेको आहे ॿियनि मुंहिंजे ॿारनि लाइ वधि में वधि करे, इहा केॾी सुठी ॻाल्हि आहे। पर हीअं हूं त हिकिड़े शॉर्ट कुझु ब्रेक खां पोइ अरबाब असां मौजूद आहिनि, जीअं जो क्लासिकल डांसर आहिनि, त उन्हनि जो फन बि असां ॾिसंदासीं त कहिड़े ख़ूबसूरत अंदाज़ में हू रक़्स पिया कनि, लेकिन हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ हिन प्रोग्राम सां ताबुन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे, काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबन खे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। मैं तव्हांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए हिन बार अनाउंस कंदमि, जेको स्क्रीन ते बि ईंदो अथव 022210285 डायल कंहिं प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जीअं त अरबाब फ़क़ीर सां मौजूद आहिनि, ॾिसो हिकिड़ो फन ॾिसी करे कंहिंखे सिखबो आहे त वाकई इहो आहे, पोइ उन में काफ़ी अहिड़ी मिस्टेक्स थींदियूं आहिनि, कहिड़े बि हवाले सां, ऑलराउंडर जे हवाले सां हुजनि, चाहे उहो असांजे एजुकेशन जे हवाले सां कोई स्किल्स राइटिंग हुजे, रिपोर्ट राइटिंग हुजे, लेकिन असां सिर्फ़ु कंहिंखे ॾिसी ॾिसी करे कंदा ख़ासि तौर ते असांजे सिंध में एतिरो टैलेंट मौजूदु आहे त जेके काफ़ी स्टूडेंट्स आहिनि ॾिसी ॾिसी सिखी वेंदा आहिनि, लेकिन परफेक्ट जेकी आहे हिकिड़ी सिखिया हिकिड़े उस्ताद जी हुजणु ज़रूरी आहे, त उनखे वधीक ख़बर हूंदी आहे त केॾी महिल कहिड़ी शइ जेका असांखे कल्टिबिलिटी ऐं केॾे सुठे अंदाज़ में जेका शइ पेश कजे। जीअं मूं रिपोर्ट राइटिंग जे हवाले सां ॻाल्हि कई त हींअर जेको आहे फ्रीलांस में इलाही सुठो कमु पियो हले इन त जेके बि असांजी यूथ हीअं घर वेठी ख़ासि तौर ते फारिग वेठल आहे या ऑनलाइन एजुकेशन सिस्टम ते वर्क बि करे, त ॾिसो हाणे हुननि जी घणी इंट्रेक्शन असांजे इन गैजेट सां थी वई आहे, त इन गैजेट जे हवाले सां ईअं चवणु चाहींदमि उन्हनि खे त केतिरो वधि में वधि फ्रीलांस ते कमु कयो, काफ़ी सुठा तरीक़े जा जेके आहिनि ऑनलाइन जेके आहिनि कोर्सिस वग़ैरह थियनि था उन्हनि ते वर्क कयो, पंहिंजी जेके इम्प्रूवमेंट उन हवाले सां खणी वञो। ॾिसो छा थींदो त तव्हां जेको आहे ऑनलाइन तव्हांखे जॉब्स बि मिली वेंदियूं, ऑनलाइन तव्हांखे कमु करणु, इहो कमु करण लाइ इलाही वधीक खोट आहे। इहो जेके ख़ासि तौर ते जेके बि कंपनीज़ आहिनि उन्हनि खे इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे त अची करे उन्हनि जो कोई अहिड़ो कमु करे सघे ऑनलाइन फ्रीलांस जे हवाले सां, चाहे रिपोर्ट राइटिंग, चाहे ग्राफिक्स जे हवाले सां, चाहे एडिटिंग जे हवाले सां, अञा काफ़ी मज़ीद वॾी टेक्नोलॉजी जी दुनिया आहे। अगरि कंहिं बि इन शइ में इन थियो त वधीक उहो कॾहिं बि इन शइ को मायूस कोन थींदो, का न का शइ उनखे ज़रूरु मिलंदी। जीअं अरबाब खां पुछणु चाहींदमि त उन्हनि प्रॉपर जेको आहे सिखिया कीअं वरिती ऐं केतिरो टाइम उनखे लॻो ऐं कहिड़ा कहिड़ा स्टेप्स आहिनि क्लासिकल डांसिंग जे हवाले सां, ऐं केतिरो हिन हुनर हिन महिल ताईं उन्हनि खे अची चुको आहे। जी अरबाब। आऊं 5 खां 6 साल उस्ताद वटि टाइम ॾिनो समारो शहर में, हुन खां पोइ उस्ताद मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सेखारी त जेके मौसीक़ी आहे रक़्स आहे इहो सभु हूंदी आहे रूज़ ग़िज़ा। सही, बिल्कुलु बिल्कुलु। हिनखे टाइम टेबल ते जेतिरो कंदो त ओतिरो मज़ो ईंदो। सही, हिन जो टाइम हूंदो, राग जो बि टाइम हूंदो आहे, रक़्स जो बि टाइम हूंदो आहे, बग़ैर टाइम जे का बि शइ कोन थींदी आहे। त उस्ताद मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सेखारी, मूंखे चए टाइम टेबल सां तव्हां अगरि को बि शइ लॻाईंदो न, पोइ भले तव्हांखे कमु अचे चाहे न अचे, अॻियां आवाम अॻियां माण्हू वेठल जेको वेंदो दिलि ख़ुशि थी वेंदी बिल्कुलु टाइमिंग ते। त हिकिड़ी ॻाल्हि उस्ताद इहा सेखारी। ॿियो नंबर त रियाज़ थींदो आहे, इन शइ जो रक़्स जो रियाज़ थींदो आहे। सही, रियाज़ शुरू थींदो आहे असुर जो 4:30 बजे खां वठी 6:30 बजे ताईं। सही, उहो असां रियाज़ बि कयोसीं उस्तादनि सां 5 खां 6 साल यको इहो रेगुलर रियाज़ बि कयोसीं, अञा ताईं बि करूं पिया। ऐं उस्तादनि जी महिरबानी सां कुझु उस्तादनि जी दुआऊं आहिनि, कुझु महिनतूं आहिनि। ज़बरदस्त माना हिन महिल ताईं तव्हांजे प्रैक्टिकली चओ था तव्हां बेसिकली फन जेको बि आहे न उहो समूंड आहे, उनखे माण्हू पूरो नथो सिखी सघे। बहितरीन ॻाल्हि आहे, असां जेसि ताईं पहुता आहियूं तव्हांखे करे ॾेखारूं था। ज़बरदस्त। तव्हांजो हिन ॿि सेशन नेक्स्ट जेको असां यकीनन तव्हांजे इन फन खे असां ॾिसंदासीं। लेकिन मुंहिंजी प्यारी भेण रुखसार ऐं रुखसाना जेके आहिनि मौजूदु आहिनि हिकिड़ी बनाल आहिनि हुन जा त उहे मौजूदु आहिनि। ॿ सम्झो टे वेठा हो सम्झो, ॾिसो पाण ई चवनि थियूं त हुन में वेंदुमि। अच्छा रुखसाना ॾिसो काफ़ी इशूज़ औरतुनि ऐं ख़वातीन सां तव्हां ॾिसो थींदा आहिनि, एॾो टेक्नोलॉजी जो दौर थी चुको आहे। असां जेके जमहूरियत हुकूमत में असां रहूं पिया, जमहूरियत जी ॻाल्हि पिया कयूं, औरतुनि ऐं नियाणियुनि जे हक़नि जी ॻाल्हि पिया कयूं, हर कोई आवाज़ु उथारे थो त बाबा नियाणियुनि खे इंसाफ़ मिले, उनखे फ्रीडम मिले, उनखे प्रॉपर तालीम मिले। त
तव्हां हिन शइ खे एज़ अ एडवोकेट ऐं फर्स्ट ऑफ ऑल एज़ अ फीमेल पहिरियों तव्हां हिन शइ खे कीअं ॾिठो? तव्हां यकीनन तव्हां बि ॾिसो पंहिंजो जॉब करियर स्टार्ट कयो, उन में छा सरकमस्टेंसिस रहिया तव्हांजा, पोइ तव्हांजी तालीम, हाणे एडवोकेट जे शोबे में इन सभु शइ खे कीअं समराइज़ कंदो? बीइंग अ हिकिड़े लेडी तव्हां पहिरियों उनखे कीअं डिस्क्राइब कंदो? असल में ॾिसो त जीअं तव्हां पहिरीं डिस्कस कयो प्रोग्राम शुरू करण खां अॻु में त जेको तरबियत आहे न उहा घर खां शुरू थींदी आहे। असांजा जेके पेरेंट्स आहिनि, मदर फादर, उहे ई पंहिंजे ॿार खे ट्रेंड कंदा आहिनि अॻिते जे लाइ। असांजे घर जो माहौल ईअं हो त मुंहिंजो बाबा टीचर हुयो न, प्राइमरी टीचर। मुंहिंजी मदर त एजुकेटेड न हुई, पर बाबा असांजो ॾाढो आज़ादु ख़्यालु ऐं सुलझल माण्हू हूंदो हुयो। असां पहिरें त बेराड़ीअ में रहंदा हुआसीं न, 82 खां पहिरें बेराड़ीअ में। असांजे घर में शुरूआत जेकी थी न, उहो न्याणियुनि खां थी, मतिलबु हिकिड़ी बि ॼाई, ॿी ॼाई, टीं ॼाई, असां टे लाॻीतो भेनरूं ॼायासीं, ठीकु आहे। त असांजे पाड़े ओड़े में न सभु मिट माइट बाबा खे ईअं चवंदा हुआ त बाबा हाणे बि धीअ ॼाई अथई, हाणे बि धीअ ॼाई अथई, हाणे बि धीअ ॼाई अथई। बाबा हुनखे माना नॉर्मल वठंदो हुयो, हू सम्झंदो हो त भई इंसान जे पेटा इंसान थो ॼमे, इहा वॾी ॻाल्हि आहे। बाबा ॾाढो माना पॉज़िटिव माइंड हूंदो हुयो न, त इन्हनि शयुनि खे सीरियस न वरितईं त धीअ आहे या पुटु आहे। शुरू खां ई असांजी माना ईअं तरबियत थी, टे न्याणियूं ॼायूं, पोइ वरी पुटु ॼायो, वरी न्याणियूं ॼायूं। पोइ बाबा मुंहिंजो टीचर हुयो त मूंखे यादि थो पवे त बाबा 10 साल अॻु रिटायरमेंट वरिती सिर्फ़ु असांजी एजुकेशन जे लाइ। हालांकि उन्हनि जी सर्विस माना अञा 10 साल हुई। तव्हांजी एजुकेशन लाइ रिटायरमेंट छो वरिती? उन्हनि चयो त बेराड़ीअ में त हिननि जी का एजुकेशन थी कोन सघंदी न मुंहिंजे धीअनि जी। सही 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 ऐं आहिनि बि पहिरें न्याणियूं, पुट त पोइ ॼाया। त हुन माना सोचियो त 10 साल अॻु रिटायरमेंट वठी करे शहर में हिननि खे सेटल कयां। बाबा टीचर हुयो न, टीचर हुयो। वो टीचर ही वधीक इन ॻाल्हि का अगर ऑनेस्ट आहे तू समझी सघे तो। बाबा पोइ 10 साल अॻु रिटायरमेंट वठी असांखे मोरे में शिफ्ट करे छॾियो न, मतिलबु 86 में असां मोरे में अची वियासीं न। मोरे में जॾहिं आयासीं त उन ई पेंशन मां बाबा घर ठारायो, माशाअल्लाह। घर असांखे जहिड़ो ठही वियो उन दौर में। सम्झो था त 86 में छा पेंशन मिली हूंदी, कीअं हूंदा एक्सपेंसिस, पोइ असांखे घर ठाराए ॾिनई। त अॼु असांजी बाक़ी जी एजुकेशन सॼी मोरो में थी, ऐं असां ईअं सम्झो त मुंहिंजी प्राइमरी एजुकेशन त कंबाइंड थी आहे। सही, अच्छा को एजुकेशन, हा को एजुकेशन में मां पढ़ी आहियां न। उन खां पोइ अॻिते वरी हाई स्कूल लेवल ताईं वरी असां गर्ल्स स्कूल में पढ़ियासीं। त असांजे घर जो माहौल ईअं हूंदो हो त शुरू खां बाबा ईअं फील न करायो असांखे त बाबा ही छोकिरियूं या छोकिरा आहिनि। असांखे त सेम एनवायरमेंट मिलियो, जहिड़ो छोकिरे खे मिलणु घुरिजे ओड़ो छोकिरी खे मिलणु घुरिजे। ऐं वाकई इन ॻाल्हि ते क्लैप कंदमि तव्हांजे फादर जे लाइ। तव्हां जेको आहे एॾो सुठो इनिशिएटिव वठी हिकिड़ी गवर्नमेंट जॉब की रिटायरमेंट वठी करे वॾी ॻाल्हि हूंदी आहे, वॾी ॻाल्हि हूंदी आहे। काफ़ी काफ़ी तंहिं टाइम में उहो बि, ऐं उहो ई सिर्फ़ु सोचे करे त मूंखे मुंहिंजी पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ाइणो आहे, उन्हनि जो मुस्तक़बिल ठाहिणो आहे। माना हुननि पंहिंजे हिकु तरह टीचर हुजण जो जेको आहे आखिर चवंदा आहिनि त माना पाण पॉसिबिलिटी आहे, वाकई ऑनेस्टी आहे, वाकई तव्हां पंहिंजे इन शोबे सां केतिरा सचा आहियो, ॿियनि जे ॿारनि खे पढ़ाइण खां वठी पंहिंजे ॿार लाइ केतिरो तव्हां ऑनेस्टली सोचो पिया। लेकिन आउं एप्रिशिएट कंदमि। तव्हां में घणी भेणियूं आहियो पाण? असां माशाअल्लाह असां 5 भेणूं आहियूं ऐं 2 भाइर। माशाअल्लाह। सभु भेणूं हाणे कहिड़ी छा छा सभु भेणूं जेके आहिनि हाणे मूंखां जेके वॾियूं भेणूं हुयूं तंहिं टाइम कुझु साल अॻु हिकिड़ी सिस्टर जी त शादी थी वई न 25-20 साल पहिरियों ई। ऐं ॿी सिचुएशन इहा आहे जो असांजी मदर जेकी आहे सो तक़रीबन असां जॾहिं नंढा हुआसीं त हुनजी डेथ थी वई हुई। पोइ बाबा ई माना असांजी माउ हुयो, त उन ई सॼी असांजी तरबियत वग़ैरह बाबा कई न असांजी। पोइ मुंहिंजी वॾी सिस्टर्स अब्दुल्ला। पोइ बाबा असां सां गॾु हूंदो हुयो। ईअं हुयो त मुंहिंजी वॾी सिस्टर जी शादी थी वई, वरी मूंखां वॾी जेकी हुई उहा हूंदी हुई, घर संभालींदी हुई, थोरो घणो घर में सिलाई कढ़ाई हेॾां होॾां। बाबा बि प्राइवेट जॉब स्टार्ट करे छॾी, ॿी पेंशन मिलंदी हुई, घर जो ईअं रूटीन हली, ॿार बि पढ़ंदा रहिया। पोइ मां जॾहिं इंटर क्लियर कई न, इंटर खां पोइ मूं फील कयो त हाणे मां बाबा जी सपोर्ट कयां न। त इंटर करण खां पोइ मां कंहिं स्कूल में जॉब कई। मूंखे यादि थो पवे त मुंहिंजी पहिरें फर्स्ट स्कूल जेको मुंहिंजे पाड़े में हुयो, उते मुंहिंजी सिर्फ़ु 700 सैलरी हुई। कैन यू इमेजिन 700? बाक़ी उन वक्त जे हवाले सां माना 2003 जी ॻाल्हि आहे न, 2002-03 जी। त पहिरीं मुंहिंजी सैलरी 700 हुई। वरी 700 खां पोइ मां वरी कंहिं ॿिए स्कूल में जॉब कई त 1500। पोइ वरी NCST नेशनल कमीशन फॉर ह्यूमन डेवलपमेंट, उनजी एडवर्टाइज़मेंट आई। मूंखे यादि आहे त मूंखे बाबा पाण इंटरव्यू ॾियण लाइ वठी वियो हो न, नौशहर में इंटरव्यू थिया, वेन ते वियासीं, बाबा मूंखे इंटरव्यू ॾियण लाइ पाण वठी वियो, मुंहिंजी हुते सिलेक्शन थी वई। उहा मुंहिंजी कैरियर जी फर्स्ट जॉब हुई जंहिंजी मुंहिंजी सैलरी 6000 हुई 2003 में। पोइ मूं स्ट्रगल स्टार्ट कई त मां बाबा जी सपोर्ट कयां, हींअर हुनखे ज़रूरत आहे मुंहिंजी। ॿिया भाइर भेण असल में असांजा नंढा हूंदा हुया न, त मां 3 नंबर ते हुयसि, ॿिया सभु नंढा हूंदा हुया। ॿियूं मैरिड मुंहिंजूं सिस्टर्स, उन्हनि जी शादी थी वई, भाइर 2 पर उहे सफ़ा पोइ ॼाया। त पोइ भेणूं शादी करे वयूं त वरी मुंहिंजे मथां रिस्पॉन्सिबिलिटी मूं पाण खयूं आहे पाण। मतिलबु मां छोकिरो
थी वियसि न पोइ घर जो। सही माना वाकई इहा ई ॻाल्हि के स्टार्टिंग में माना हिकिड़ी ॾिसो न्याणी आहे उहो ऑल राउंडर थी थी वञे, हू घर खे सपोर्ट करण लाइ ॿाहिरि निकिरे थी, हू जॉब बि करे थी, घर अची करे घर जा कम बि करे थी, वरी नंढा भाउ भेण आहिनि या इवन के अगरि मैरिड आहे तूं पंहिंजे ॿारनि खे बच्चनि खे जेको उन हवाले सां तरबियत बि ॾिए थी, टाइम बि ॾिए थी, पर ॾिसो केॾो वर्क लोड जेको आहे उनखे बसि बेसिक जेके अगरि मर्द जे हवाले सां असां ईअं कयूं त मर्द सिर्फ़ु ॿाहिरि जो कमु कंदो तॾहिं बि थकिजी थो अच्छा काफ़ी बर्डन प्रेशर जे हवाले सां काफ़ी इशूज़ बि थींदा आहिनि। ॾिसो पर न बसि असां उनखे बैलेंस कयूं त ॾिसो त इहा शइ न्याणियुनि जे हिसे में घणी थी अचे, कंट्रीब्यूशन घणी थी ॿाहिरि जा कम घर जा कम सॼियूं रिस्पॉन्सिबिलिटीज़ ॿई मैनेज करना वाकई। अच्छा अच्छा इन सॼे तव्हां पंहिंजे जर्नी में तव्हां पंहिंजे इन सफ़र में जॉब जे इन्हनि जे ज़िम्मेदारियुनि जे सफ़र में तव्हां हुते बीइंग अ लेडी केतिरो ॾिसो त मुआशरे केतिरो अडॉप्ट कयो तव्हांखे कहिड़े तरीक़े सां अडॉप्ट कयो? असल में स्टार्ट में जॾहिं मां जॉब कई स्कूल खां पोइ जेकी जॉब हुई न मुंहिंजी एनजीओ जी हुई, त एनजीओ खे तव्हांखे ख़बर आहे त माण्हू सुठी नज़र सां न ॾिसंदा हुआ, पुराणी ॻाल्हि आहे, हाणे त खणी एक्सेप्ट कनि था माण्हू, 2003-04 में त न सुठो सम्झंदा हुआ। मां जॾहिं स्टार्ट वरितो मां वेंदी हुयमि नौकिरीअ ते त मुंहिंजो पाड़ो ओड़ो सुठो महसूसु न कंदो हुयो त भई मास्तर जी नियाणी वञे थी मर्दनि सां गॾु कमु थी करे, बाबा हुनखे सीरियस वठंदो ई कोन हो, माना बाबा हिन ख़्याल जो माण्हू हो त उन्हनि खे इग्नोर करे छॾींदो हुयो, छो जो हू मूं ते ॾाढो ट्रस्ट कंदो हुयो, सम्झंदो हो त मुंहिंजी धीउ नाहे पुटु आहे ऐं सभिनी खे ईअं ई चवंदो हो त हिनखे पंहिंजो। मुंहिंजे जेके भाइर आहिनि उन्हनि खे बि लास्ट में बाबा जॾहिं डेथ पई थिए, बाबा जी हाणे 6-7 साल अॻु बाबा जी डेथ थी वई आहे, तॾहिं बि हुनखे विहारे चवंदो हो त रुखसाना खे कॾहिं बि माना पंहिंजी भेण न सम्झंदा कयो, पंहिंजो भाउ सम्झंदा कयोसि, छो जो हिन विच में मां इलाही सारो मतिलबु कुर्बानियूं ॾिनियूं, पंहिंजी स्ट्रगल कई, माण्हुनि जूं ॻाल्हियूं बर्दाश्त करणु, वरी उन्हनि खे पोइते करे अॻिते निकिरणु, मतिलबु मां सम्झां थी ॾाढो ॾुखियो कमु हूंदो आहे न, पर आहिस्ते आहिस्ते वक़्तु गुज़रंदो वियो, मूं में का चेंज अहिड़ी न आई, मतिलबु मां जीअं हूंदी हुअसि ईअं ई रहियसि, पोइ माण्हू बि सम्झी विया त अहिड़ी का ॻाल्हि कान्हे जहिड़ो हू सम्झंदा हुआ न, त भई सेम रूटीन सां अचे थी वञे थी जॉब करे थी, हुनजा हालात बि बहितर थींदा था वञनि, ॿार बि पढ़नि था। मां इन ते कंटिन्यू कंदमि लेकिन हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताबन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबन की टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो वान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे तव्हांजो साथ में फोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते वेंदो हूंदो 022102855 डायल करे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। ऐं जीअं त अरबा फ़क़ीर सां सभु मौजूदु आहिनि, हणूं त उन हू हींअर असांखे कहिड़ो पंहिंजो क्लासिकल फन जो जेको आहे असांखे ॾेखारींदा त कहिड़े अंदाज़ सां हू जेको रस कनि था ऐं कहिड़ो जेको हुनजी चॉइस आहे रस करण जी, छा उहो पसंदि कंदा आहिनि मोस्टली जेको उन ते रस करण ते डांस करण में उहो उनखां पुछंदासीं। जी अरबाब, हाणे तव्हांखे आउं सूफ़ी क्लासिकल डांस ॾेखारींदुसि, सूफ़ी ॿोली में छाप तिलिक सब्जिन के मौसे नैना मिलेगी। वाह वाह ज़बरदस्त बेहतरीन बेहतरीन सॉन्ग जी, त पोइ यकीनन असां जेको आहे रुखसार इन शइ खे इंजॉय कंदासीं पूरी तरीक़े सां, बेहतरीन ज़बरदस्त जी।
वाह, जबरदस्त जबरदस्त, इलाही खूबसूरत अरबाब, इलाही खूबसूरत जबरदस्त रस फन, मूंखे इलाही ख़ुशी थी तव्हांखे परफॉर्मेंस कंदे। लेकिन नाज़रीन हींअर हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते। हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान, कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे ऐं तव्हांजो साथ बि हूंदो। फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022202885 डायल करे प्रोग्राम में ज़रूर शामिल थींदा। अच्छा रुखसाना, ॾिसो काफ़ी तव्हां अहिड़ा इशूज़ वग़ैरह ओवरऑल सॼे पंहिंजी लाइफ में तव्हां ॾिठा, पर हे जॾहिं को 2020 स्टार्ट थियो काफ़ी ॿिए डिज़ास्टर सां गॾोगॾु औरतुनि जे मसइलनि खे तव्हां केतिरो हाईलाइट ॾिठो ऐं केतिरा इशूज़ तव्हां इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया या सोशल मीडिया ते तव्हां हाईलाइट्स ॿुधिया, प्रोमिनेट थे ॿुधिया, उन्हनि सभिनी शइ खे ख़ासि हाणे जे साल जो एंड थियण वारो आहे त तव्हां इन शइ खे कीअं समराइज़ करे ॿुधाइणु चाहींदव त केतिरा इशूज़ हाईलाइट थिया, केतिरा थिया, कहिड़े कहिड़े हवाले सां? जेको 2020 स्टार्ट थियो आहे त कोविड जे हवाले सां तव्हां पाण ॾिसो था सिचुएशन कहिड़ी रही आहे न, इन में त कुझु वधीक ई इशूज़ साम्हूं आया आहिनि। हूअं बि हूंदा हुया ऐं हींअर बि आहिनि, पर वधीक कुझु आया आहिनि। शायदि हुनजा खोड़ सारा रीज़न्स इहे आहिनि त माण्हू वांदा घणो वेठा घर में। अच्छा, मतिलबु ईअं आहे न त हींअर जेके घरेलू तशद्दुद जा वाक़िया कुझु वधीक, डोमेस्टिक वायलेंस जा कुझु वधीक अची विया। रीज़न इहो आहे त भई हूअं त मसरूफ़ रहंदा हुआ माण्हू, जॉब वग़ैरह त निकिरी वेंदा हुआ ॿाहिरि, त एतिरो कोन थींदो हो ज़हनी स्ट्रेस। हाणे कुझु स्ट्रेस वारी पोज़ीशन अची वई सभिनी माण्हुनि जे लाइ, ॿारनि बच्चनि जे लाइ, फीमेल लाइ, मेल लाइ, सभिनी लाइ। त हींअर कुझु वधीक ई हाईलाइट थिया। पर इहो आहे त अॻु में बि इहे सेम शयूं हूंदियूं हुयूं। मां त ईअं सम्झंदी आहियां त ॾिसो त इशू त सेम रहिया आहिनि, पर हाईलाइट हाणे इन करे था थियनि जो हींअर असांजो सोशल मीडिया इलाही एक्टिव आहे। मीडिया इलाही एक्टिव आहे, हर शइ खे खणी थो अचे, का बि शइ लिके कोन थी कंहिंजी। पहिरीं इहो हूंदो त मीडिया एतिरो आज़ादु न हुयो, एतिरो एक्टिव न हो, त इहे शयूं पोइ हाईलाइट न थींदियूं हुयूं, लिकी वेंदियूं हुयूं। थींदियूं ज़रूर हुयूं, माण्हू त साॻा ई आहिनि, तव्हां ॾिसो था माण्हू त चेंज न थिया आहिनि, माण्हुनि जी नफ़सियात त सेम रही आहे, उहा बि चेंज कोन थी आहे। हाणे सिर्फ़ु इहो आहे त उहे शयूं ज़ाहिर थियूं थियनि, तॾहिं असांखे वॾियूं थियूं लॻनि, घणियूं थियूं लॻनि, हुयूं पहिरें बि हुयूं पर ज़ाहिर न थींदियूं हुयूं। सही। अच्छा पोइ तव्हां इन सभु शइ खे कीअं था ॾिसो? हाणे जॾहिं ज़ाहिर पहिरियों न हुयूं, हाणे थियूं पियूं आहिनि, त उन खां पोइ बि बावजूदि इनिशिएटिव स्टेप्स छो न पिया खया वञनि, जॾहिं शइ ख़बर बि पए थी, प्रूफ बि खया था वञनि। ॾिसो हाणे ईअं आहे त काफ़ी सारा अहिड़ा इदारा आहिनि जेके औरतुनि जे हक़नि जे लाइ कमु था कनि, ठीकु आहे न। उन खां पोइ मुख़्तलिफ़ फोरम आहिनि, उहे उन्हनि जे लाइ ॻाल्हाइनि था, आवाज़ था उथारीनि, ऐं आहिस्ते आहिस्ते मतिलबु क्विक त का बि शइ न थींदी आहे न, तकड़ी त का तब्दीली नथी थी सघे न, थोरो थोरो टाइम लॻंदो हिनखे। पर जेको आहे स्टेप्स हिन जे लाइ खयां पिया वञनि, मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स आहिनि कमु था कनि, NGOs आहिनि ऐं गवर्नमेंट इदारा आहिनि, वुमेन प्रोटेक्शन सेल जेको आहे उहो सुठो कमु पियो करे। भई जेको बि तशद्दुद थिए थो औरत खे, त उन जे लाइ उहे इलाही जेके आहिनि सपोर्टिव थिया आहिनि फीमेल जे लाइ, त कमु हले पियो ऐं थींदो, थोरो टाइम लॻंदो। ॿियो वरी इहो आहे त असांखे अवेयरनेस बि कुझु घटि आहे माण्हुनि खे। माना ॾिसो जेकॾहिं असांजा पंहिंजा लीगल राइट्स आहिनि त उन्हनि जी आम माण्हूअ खे अवेयरनेस न आहे। माना असां बि जॾहिं पढ़ूं था, प्रैक्टिस में अचूं था, त पोइ था उन शइ जी ख़बर पवे। जेसीं ताईं असां कंहिं ॿी फील्ड सां वाबिस्ता हूंदा आहियूं, असांखे बि टाइम न हूंदो आहे। सिधी सही ॻाल्हि आहे, जेकॾहिं पढ़ियल लिखियल माण्हू बि नथो पढ़े त पोइ जेको माण्हुनि जी असांजी एजुकेशन घटि आहे, उन्हनि माण्हुनि खे कीअं ख़बर पवंदी? उहे उन्हनि खां वाक़िफ़ न हूंदा आहिनि, इन जे करे बि इहे शयूं थियनि थियूं। ॿियो अगरि राइट्स जी ॻाल्हि कई वञे, जो मूंखे ईअं हुयो त पंहिंजा राइट्स जेके फीमेल जा आहिनि ऐं मेल जा आहिनि, राइट्स त साॻा ई आहिनि, ठीकु आहे। जेकॾहिं ह्यूमन राइट्स ते पाण ॻाल्हायूं त इंसान औरत बि आहे, मर्द बि आहे। जेको राइट औरत खे आहे उहो मर्द खे बि आहे मुंहिंजे ख़्याल में। पर जॾहिं राइट्स जी ॻाल्हि थी अचे वञे त पोइ ईअं थो सम्झो वञे त औरत इंसान न आहे। मां ईअं सम्झंदी आहियां न, जेकॾहिं हुनखे इंसान तस्वुरु कयो वञे त पोइ हुनखे तव्हां राइट साॻा ॾियो, एजुकेशन जो राइट बि ॾियो, पंहिंजी पसंदि जी शादीअ जो राइट बि ॾियो हुनखे, ठीकु आहे न, कैरियर चॉइस जो राइट ॾियो, वोट जो राइट ॾियो, ॿिया राइट्स जेके बि असांजा आहिनि सभु जेकॾहिं मर्द खे राइट आहिनि त हुनखे बि हुअणु घुरिजनि। तॾहिं इहे तज़ाद पैदा थो थिए जॾहिं असां सम्झूं था त औरत इंसान न आहे। जेकॾहिं औरत खे असां इंसान सम्झूं त पोइ इंसान जा राइट आहिनि त पोइ ॿिन्ही जा राइट साॻा हुअणु घुरिजनि। पोइ क्लेशिस पैदा था थियनि, पोइ इहे झेड़ा था शुरू थियनि, पोइ इहे शयूं ॿाहिरि थियूं अचनि, मीडिया ते थियूं अचनि। रोज़ तव्हां ॾिसंदा हूंदव कारोकारीअ जा केसिस वधंदा था वञनि। त इहे आहिनि मैटर्स, पहिरें बि हुया, हींअर बि आहिनि, हाणे सोशल मीडिया जे करे अॻियां था अचनि। पर मां ईअं सम्झां थी जेके कारोकारीअ जा जेके असां वटि केसिस थियनि था, उहे वधीक त उन्हनि जा पंहिंजा क़बाइली तज़ाद हूंदा आहिनि, उनजो अंसर कुझु उन में वधीक आहे।
जेको असांखे ॾेखारियो वेंदो आहे उहो न हूंदो आहे, उनजे अंदरि घणा कुझु ॿिया राज़ हूंदा आहिनि ऐं उनजो कुझु थींदो कोन्हे को। मां त पंहिंजी ऑब्जर्वेशन थी तव्हां सां शेयर कयां। मां त अक्सर करे सोशल मीडिया ते पढ़ंदी रहंदी आहियां, ॿुधंदी रहंदी आहियां, पर थींदो कुझु बि कोन्हे को। उहे ॻाल्हियूं उते लिकी वेंदियूं आहिनि। 2-3 ॾींहं वावेला शुरू थींदी आहे, निमरता वारो केस, ही केस, हू केस, मतिलबु खोड़ सारा केसिस साम्हूं ईंदा आहिनि, पोइ उहे ईअं बंदि थी वेंदा आहिनि। वरी को बि उनजो हवाले सां ई पुछो तव्हां को त माना केतिरो इनिशिएटिव, केतिरो इंसाफ हो। हा, त ॾिसो उहे बंदि थी वेंदा आहिनि। मां त चवां बंदि छो था थियनि, माना उन में के वॾा माण्हू, माना खोड़ सारियूं पार्टीज़ इन्वॉल्व हूंदियूं आहिनि, पोइ माण्हू ख़ौफ़ज़दा थी वेंदा आहिनि, उन में ॻाल्हाए न सघंदा आहिनि। पोइ पर जेकॾहिं तव्हां इंसाफ़ जी ॻाल्हि था कयो त बंदि न थियणु घुरिजे, इहा कंडीशन आहे त उनखे अञा स्ट्रगल खे तव्हां कंटिन्यू कयो, तव्हां डिॼो न, लिकायो न उन्हनि ॻाल्हियुनि खे। माना जेसीं ताईं को माण्हू जुर्म करे थो उनखे सज़ा न मिलंदी तेसीं ताईं त इहे शयूं हलंदियूं रहंदियूं। असां वटि कानून त मौजूदु आहे, मां सम्झंदी आहियां कानून आहे, पर ॾिसो त उन ते इम्प्लीमेंट नथो थिए, उन ते अमल कयो तव्हां, जेको जहिड़ी सज़ा उनजे लाइ आहे उहा ॾियो उनखे। जॾहिं ॾींदुसि त ऑलरेडी आहिस्ता आहिस्ता शयूं घटि थींदियूं त ख़तम बि थी वेंदियूं। सही सही, यकीनन इहे काफ़ी इशूज़ आहिनि असांजे मुआशरे में। त पोइ इनिशिएटिव वठण लाइ कहिड़ो स्टेप, कहिड़ो क़दम खणणु घुरिजे? तव्हांखे छा थो लॻे इहो कहिड़ो पहिरियों जेको आहे कारगर जेको असांजो अमल रहंदो इहे सभु शइ खे सुधार जे लाइ? ॾिसो उहो त पाण ते असां ते डिपेंड थो करे। असां पाण जंहिंसां जेकॾहिं मूंसां ज़्यादती थी थिए, फर्ज़ कयो, मतिलबु फर्ज़ थी कयां त जेकॾहिं मां पाण बोल्ड आहियां, पाण स्टेप खणी सघां थी ऐं निडर आहियां, मां डिॼा नथी कंहिंखां ऐं उहा शइ आणियां थी मंज़र आम ते, पोइ मां पाण न डिॼां। सही, ठीकु आहे न। असां वटि सिचुएशन इहा आहे त माण्हू उहे शयूं अची त वञनि थियूं, पर उहे माण्हू पाण ई ख़ौफ़ज़दा थी वञनि, डिॼी था वञनि। हाणे जॾहिं उहो तव्हां पाण ई पोइ हटी वेंदो त तव्हां ॾिसो, जॾहिं पाण पंहिंजे लाइ कुझु नथा करे सघो त ॿियो तव्हांजे लाइ छा करे सघंदो? बेसिकली ही वॾा इशूज़ ॿाहिरि निकिरण खां पोइ औरत खे फेस थियणा पवनि था। ठीकु आहे, बेसिकली के वर्क प्लेस ते या कहीं स्पेस ते ये काफ़ी त पॉलिसीज़ वर्क प्लेस ते बि थियनि था, पर हाणे त ॾिसो घर में माण्हू महफ़ूज़ न आहे। सूरत हाल त इन्ही ते ही अचण वारी आहे त घर ते बि जेके इशूज़ थियनि था उन्ही ते छा जेको घर में ई जेको हिकिड़ो घर हिकिड़ो ख़ूबसूरत पीसफुल ऐं हिकिड़ो ख़्वाबु हूंदो आहे असांजो, त असांजो जेको घर जो पुरअमन असांजो आहे, सॼनि ॿाहिरि जी दुनिया को शोर शराबे अप एंड डाउन्स खे फेस करे असां पंहिंजे घर में जॾहिं ईंदा आहियूं त यकीनन असां चाहींदा त असांखे कंफर्ट ज़ोन मिले। बिहेवियर जे हवाले सां, हेल्थ जे हवाले सां, मेंटल हेल्थ जे हवाले सां, रिश्तनि जे हवाले सां, इहे सभु हिकिड़ी औरत चाहींदी आहे त असांखे जेको कंफर्ट ज़ोन मिले, असांखे उहो रिस्पॉन्स या उन एटलीस्ट एतिरो त कोई केयर करण वारो, पीसफुल रहण वारो, भले कोई एतिरो असांजे साइड न वठे, इवन की असांजो एतिरो केयर करण वारो बि को हुजे, त इहो सभु शइ कंफर्ट ज़ोन में पोइ अनकंफर्टेबल में छो अची थी वञे? पंहिंजो घर, हिकिड़ो घर जेको घर त उते ॾिसो मुख़्तलिफ़ नफ़्सियात जा माण्हू रहनि था न, मुख़्तलिफ़ माण्हू रहनि था उन घर में। को घर में को हिकिड़ो माण्हू नथो रहे, हर कंहिंजी पंहिंजी साइकी आहे न, हर कंहिंजी पंहिंजी नेचर आहे। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिते जिते मुख़्तलिफ़ तबियतुनि जा माण्हू मिलंदा आहिनि उते तज़ाद ज़रूरु थींदो आहे, पोइ नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं ज़रूरु थींदियूं आहिनि। मां त ईअं सम्झंदी आहियां त जिते नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं थियनि थियूं त उते कंप्रोमाइज़ त माण्हू आम रूटीन पंहिंजी लाइफ में हींअर कनि था, ठीकु आहे न, पर जिते वॾियूं ॻाल्हियूं थी वञनि उते कंप्रोमाइज़ करणु ॾुखियो थो थी पए। हल्कियूं फुल्कियूं ॻाल्हियूं थियनि थियूं उते माण्हू कंप्रोमाइज़ करे थो वञे त ठीकु आहे, पर वॾियूं ॻाल्हियूं अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि मूंखे थोरी समझ में मां चाहींदमि त तव्हां मूंखे क्लियर कयो त ॾिसो, जिथे ॻाल्हि अचे थी इंसाफ़ हक़ जी या असांजी जेके आहे वुमेन्स मार्च निकिरे थी ते उन हवाले ते काफ़ी सभु औरतूं जेके आहिनि कठे थी गॾु रहंदियूं आहिनि, बाबा असांखे इंसाफ़ मिले सघी करे। मूंखे ॿ सवाल आहिनि तव्हां खां। त बेसिकली पहिरियों औरत पाण चाहे छा थी, ऐं औरत सां केतिरी सिंसियर आहे, केतिरी लॉयल आहे? इहो वरी कड़ो सच आहे। इहो अच्छा कड़ो सच आहे। बेसिकली एॾी त ॾिसो घर में बि हिकिड़ी औरत थी औरत सां ई तशदुद ऐं या वरी अहिड़ा क्लैप्स जेके आहिनि रिश्तनि में पैदा थी करे, त माना हिकिड़ो औरत जो ई बैक हथ में हूंदो आहे। हा, इहो मां ॾिसां थी, हाणे मां ॻाल्हाईंदमि त पाण के माण्हू ते जेको आहे सो मुतफ़िक़ थींदा की न थींदा, बाक़ी मुंहिंजी पंहिंजी ऑब्जर्वेशन आहे त औरत जी बि दुश्मन आहे कंहिं हद ताईं न, मां सम्झंदी आहियां न। ॾिसो हाणे हिकिड़े घर में ससु बि रहे थी, नुंहुं बि रहे थी, हमेशह उहो हुननि जे पाण में ठाह न हूंदो आहे, हथा ॻाइनि त औरतूं न, ठीकु आहे न, आहिनि औरतूं जेकॾहिं ठही हलनि त शायदि के जेको मर्द आहे उहो बि एॾो स्ट्रेस में न अचे, ऐं जॾहिं पाण में ॿई ठही न हलंदियूं त ऑब्वियसली हुनजो जेको घर जो भाती हूंदो आहे, मर्द हूंदो आहे, उहो बि स्ट्रेस में ईंदो, पोइ मसइला वधी वेंदा आहिनि, छिकताण शुरू थींदी आहे, पोइ घर तबाह थी वेंदा आहिनि न। त औरत जा बि चलो ही घर में स्टार्ट थियो, वरी जिथे जॉब जी प्रोफेशनल लाइफ में बि उन्ही ते असां कंटिन्यू कंदमि, लेकिन हिकिड़ी कॉल अचे था, कॉल खां पोइ असां ब्रेक कंदासीं, पोइ उनखे कंटिन्यू कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण, कुछ ख़ैरात, तबियतूं सही? बिल्कुलु ठीकु ठाक। भाउ मुंहिंजा पंहिंजो तारुफ़ कराईंदा, केरु किथां खां? हेलो हेलो, जी जी, पंहिंजो तारुफ़ कराईंदा, केरु किथां खां? अस्सलाम वालेकुम भाजी, कहिड़ा कुछ भेण? वालेकुम सलाम। तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबह मराण में पंहिंजो तारुफ़ कराईंदा?
बाक़ी जावेद खास कंदो क्या भेण माजन का अवां के वेलकम कंदो काफी टाइम को पोइ वरी तव्हां असांजे प्रोग्राम सुपर मेरान में शामिल थियो कहिड़ी मसरूफ़ियात में मसरूफ़ रहिया मैं प्रोग्राम ॾिसो मां तव्हांजो ज़बरदस्त एंजॉय कई हुआ दो रक्स कयो ॾाढो बहितरीन लॻो महिरबानी महिरबानी भेण जी गुफ़्तगू ॿुधूं हुआ स्पॉन्सर आहिनि उनखे शाबाश हुजे तव्हांखे सॼे सथ खे असांजे तरफ़ां कुझु हूंदो सदैव आबाद हूंदो महिरबानी थैंक यू सो मच काफ़ी टाइम खां पोइ वरी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो लेकिन जॾहिं बि थींदा मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे उमेद आहे त हीअं असांजे प्रोग्राम में शामिल थींदा रहंदो ऐं हिन प्रोग्राम सां नाज़रीन हीअं हूंदो त शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जे रास बि टपाल मेज़बान चाहियां काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सतावन के टपाल मेज़बान जेके बताए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रास बि टपाल मेज़बान चाहे लेकिन तव्हांजी काफ़ी सारी अवेयरनेस राइट्स जे हवाले सां औरतुनि जे राइट्स जे बारे सां किथे न किथे सोशल मीडिया ते इलेक्ट्रॉनिक मीडिया ते घर में वेही करे बि औरतूं चवंदियूं त असांखे इंसाफ़ नथो मिले या असांखे उहा फ्रीडम नथी मिले या असांखे इहे नथी मिले लेकिन जीअं बि ॻाल्हि कई रुख़सान बि त औरत थी औरत जी किथे न किथे दुश्मन थी वेंदी आहे चाहे हू घर खां शुरू थो थिए या रिश्ते में या कंहिं ॿी ख़ानदान जे हवाले सां या कंहिं वर्क प्लेस ते इवन के एजुकेशन जॾहिं असां तालीम पढ़ाइण वञूं पिया उते यूनिवर्सिटी लेवल ते कॉलेज लेवल ते बि उते काफ़ी सारी असांजी खुलीस जेकियूं आहिनि अहिड़ा कोलैप्स अहिड़ा क्रिएटिव असां लाइ पैदा करे छॾियूं त यकीनन उन ते ॿी जेके असांजी कुलिक हूंदा आहिनि उन ते हार्मफुल इफेक्ट पइजी वेंदा आहिनि उन ते कंहिं न कंहिं शइ मतिलबु को हिक ॿिए जो साथ ॾियण लाइ को सहारो ॾियण लाइ तयारु कोन्हे लेकिन असां ॻाल्हि ज़रूरु कंदासीं त असांखे जेको औरतुनि खे हक़ मिलणु घुरिजनि उन्हनि खे राइट्स मिलणु घुरिजनि लेकिन पाण ई जेको इनिशिएटिव स्टेप खणी करे को बि न सोचींदो हिते मज़ीद आऊं जेको रुखसार को जेको आहे सवाल पुछंदमि त लेकिन पर अरबाब को पुछणु चाहींदुसि जॾहिं हू लाइव परफॉर्मेंस कंदा आहिनि त उन्हनि खे कहिड़ियूं क्लैप्स में पेश ईंदा आहिनि या कॾहिं को स्टेप्स हेठि मथे थी वञे त पोइ उनखे कीअं कवर कंदा आहिनि जी फर्स्ट टाइम लाइफ एक्सपीरियंस मूंखे ॿुधायो फर्स्ट टाइम हाँ फर्स्ट टाइम लाइफ फर्स्ट टाइम मुंहिंजो प्रोग्राम जेको अथव अमरकोट शहर में हुयो त हुते रक्स कया पियो त उस्ताद साम्हूं वेठल हुआ फर्स्ट टाइम स्टेज हुयो माण्हू हुया सही सही त ॾाढी घबराहट बि थी पए सही मां घबराइजी बि वियसि पर शौक़ु बि हुयो माण्हुनि खे परफॉर्मेंस करण जो पोइ यकीन कयो त मूंखे जॾहिं स्टेज ते चढ़ियसि त माना बाबरिश थी पर सही नर्वस फीलिंग थिए पई सही पोइ स्टेज ते चढ़ण खां पोइ जॾहिं सॉन्ग शुरू थियो त मुंहिंजो इश्क हुयो पंहिंजे फन सां ज़बरदस्त पोइ पंहिंजे सॉन्ग में पंहिंजे रक्स मां जेको मां एतिरो गुम थी वियसि त मूंखे ख़बर न पई त अॻियां आवाम आहे या मां आहियां या माना उहो डप उहो बाबरेश्वर सभु ख़तमु थी वियो हुन शौक़ु मां परफॉर्मेंस ज़बरदस्त कयोसीं सही कॾहिं कॾहिं वरी ईअं बि थींदो त स्टेप ज़हन मां निकिरी वेंदा हुआ त उस्ताद जॾहिं साम्हूं वेठो हूंदो हो त पोइ वरी ज़हन मां वापसी अची वेंदा हुआ पर माण्हू महसूसु न कंदा उस्ताद कंदो हुन शइ खे असां ई उस्ताद कंदासीं ख़बर कोन पवंदी ऑडिशन खे जेको ख़बर कोन पवंदी हुई पर वापसी स्टेज लहण खां पोइ उस्ताद पुछंदो त हीअ स्टेप हिते ग़लति लॻो आवाज़ लॻी वाकई जेके उस्ताद आहिनि वॉच कंदा आहिनि पंहिंजे स्टूडेंट खे किथे न किथे कंहिं शइ ते मिस थिए थो या कंहिं शइ खे क्लैप्स खणी करे खणी अच्छा सभ खां वधीक सिखिया जी ॻाल्हि हिकिड़ी हूंदी आहे त उहो बि कमु सिखणु घुरिजे त उहो साइंटिफिक प्रूफ आहे मूं पाण किथे पढ़ियो बि हुयो वरी जॾहिं पंहिंजी लाइफ खे एनहांस कयो त उहो मूंखे वाकई परफेक्टली एंड मोटिवेटिव बि लॻो ऐं ऑथेंटिक लॻो त को बि कमु स्टार्ट करण खां पहिरियों तव्हां हार्ड कम को स्टार्ट कयो ॾुखियो कमु जीअं तव्हां स्टार्ट कंदो स्टार्टिंग में ई त पोइ बाद में तव्हांखे जेके स्टेप्स हूंदा उहो इज़ीली करणु चाहे उहो कहिड़ी बि फील्ड जे हवाले सां हुजे फर्स्ट इनिशिएटिव उहो जेकी असांखे इंकरेज हूंदी आहे उहा हिमत हूंदी आहे उहो ॾुखे कम को कंदासीं त बाक़ी सभु कम आसान लॻंदा आहिनि तव्हां इन ॻाल्हि ते छा चवणु चाहींदो न सही था चओ असल में ॾुखियो जॾहिं असां कमु कंदा आहियूं न पोइ हुन में असां सिखंदा घणो कुझु आहियूं हुन में सभु शयूं अची वेंदियूं आहिनि असां बर्दाश्त करणु सिखी वेंदा आहियूं कहिड़ी शइ खे कहिड़ी तरीक़े सां रिप्लेस माण्हू करे डिफरेंट शयूं डिफरेंट एक्सपीरियंसिस थी वेंदा आहिनि असांखे पोइ हुनजे लाइ अॻियां जेको बि असां कमु कंदा आहियूं असांखे आसान लॻंदो आहे ॾुखियाईअ खां पोइ आसानी थींदी आहे इहो चवंदा आहिनि न त इहो सही चवंदा आहिनि असल में त इंसान जॾहिं ॾुखिया कम करे वेंदो आहे न पहिरियों त मुश्किल लॻंदो आहे हुन वक़्तु पर हुनजा रस्ता आसान निकिरंदा वेंदा अच्छा अच्छा पब्लिक डीलिंग में केतिरो इंसान जेको सिखे थो तव्हांजी माशाल्लाह केतिरी हुन में ॾाढो थो सिखे असल में मुंहिंजो जेको एक्सपोजर रहियो आहे हिकिड़ी ऑर्गेनाइजेशन इंडस रिसोर्स सेंटर IRC लोकल जेकी पंहिंजी पाकिस्तान लेवल ते कम थी करे उनमें मां HR एडमिन एंड प्रोक्योरमेंट में रहियसि 7-8 साल त मुंहिंजी पब्लिक डीलिंग ॾाढी हूंदी हुई मतिलबु मार्केट रिसर्च करणु मुख़्तलिफ़ वेंडर सां कॉन्ट्रेक्ट करणु ऐं उन्हनि जी जेको आहिनि सो एग्ज़ामाइन करणु जेके परचेज़िंग असां कंदा हुआसीं तमामु घणो मां ॿाहिरि निकिरंदी हुयसि मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मुंहिंजो कॉन्टेक्ट हूंदो हुयो पोइ जॾहिं तव्हां ॿाहिरि निकिरंदा आहियो न तव्हां में ऑटोमेटिक कॉन्फिडेंस ईंदो आहे त मां सम्झंदी आहियां त जेके असां जूं अदियूं जेके घर वेठियूं हूंदियूं आहिनि न
उन्हनि में असां में तॾहिं इहो फ़र्क़ु ईंदो आहे जो हू घर में ई रहंदियूं आहिनि, उन्हनि जो इंटरेक्शन बसि घर ताईं हूंदो आहे। जॾहिं तव्हां ॿाहिरि निकिरंदा आहियो, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलंदा आहियो, मुख़्तलिफ़ तव्हांजा एक्सपीरियंसिस थींदा आहिनि, तव्हांजी कॉन्फिडेंस लेवल अञा वधी वेंदी आहे ऐं जेको कॉन्फिडेंस उहो आहे न उहो ई तव्हांखे अॻिते खणी हली सघे थो। सही। अच्छा, हिकिड़ो कॉन्फिडेंस, हिकिड़ो ओवर कॉन्फिडेंस, कहिड़ो सही? ओवर तमामु घणो थी वेंदो आहे। कॉन्फिडेंस हुजे पर हुनखे ओवर न कयो, उहो वरी तव्हां ते डिपेंड थो करे त तव्हां शयुनि खे कीअं था बैलेंस रखो। अच्छा, एनवायरमेंट जे हवाले सां या उहे बि बेसिकली कुझु इफिशिएंसी ॾेखारण जी आदत हूंदी आहे, ख़ासि तौर ते मूं ॿुधो आहे त लेडीज़ खे इहा आदत हूंदी आहे, तव्हां इन ते छा चवणु चाहींदो? बाक़ी ईअं आहे या न? घणो न आहे, कुझु हद ताईं आहे, पर माण्हू जेको हुजे त हुजे। मां त ईअं चवंदी आहियां जेको आयो सो आयो, बसि तव्हां हिन खां वधीक न आयो। माना जेको आहे सो माण्हू पाण खे उहो ई ज़ाहिर करे, हिन में माण्हू पाण कंफर्टेबल फील कंदो आहे। तव्हां जेको न आहे हूंदा न उहो बि ज़ाहिर कंदा हो न, अॻियां माण्हू बि वॾा जजमेंट हूंदा आहिनि, उहो जज करे वेंदा आहिनि। इहा ॻाल्हि ॾाढी तव्हां सोड़ी की त साम्हूं वारो ॾिसंदड़ बि हिकिड़ी जजमेंटल थिंकिंग रखे पियो, ऑब्जर्वेशन रखे पियो, उहो बि दुनिया सां उठो वेठो आहे। चरियो केर बि कोन्हे को हिते, सभु सभु ॼाणा आहिनि, ज़बरदस्त। चरियो केर बि कोन्हे को, इहो जेको भूल हूंदी आहे, जेको सॼी पूरी दुनिया अहमक है, हम ही एक समझदार और बाक़ी ईअं न हूंदा। इन्ही सभु शयुनि खे बि ॾिसणु घुरिजे अहिड़ी शइ। अच्छा, बेसिकली तव्हां इन शइ खे कीअं था ॾिसो त जॾहिं औरत ॻाल्हाईंदी आहे चवंदी आहे त मूंखे इंसाफ़ खपे थो, पर तव्हांखे बेसिकली छा थो खपे छा औरत खे? इंसाफ़ त औरत खे मां सम्झंदी आहियां त जेको शहर आहे न, असां हुनखे अगरि बहिराड़ीअ सां ऐं शहर सां कंपेयर कयूं न, सिटीज़, उन में औरत इलाही आज़ादु आहे असां वटि मुख़्तलिफ़ शहरनि में। बाक़ी बहिराड़ी आहे, बहिराड़ीअ में बि ॾिसो था औरतूं ॿनीअ ते वञनि थियूं कमु करणु, ठीकु आहे, त माना आज़ादी त आहे, घर खां ॿाहिरि बि निकिरनि थियूं, पर कंहिं पर्पज़ जे लाइ थियूं निकिरनि, पर निकिरनि नथियूं, ईअं न आहे त नथियूं निकिरनि, ठीकु आहे। मोबाइल फोन बहिराड़ी जी माईअ खे बि हींअर आहे, बिल्कुलु असां खां वधीक सुठा सेट उन्हनि वटि हूंदा आहिनि, मां ऑब्ज़र्व कंदी आहियां। मूं वटि बि अहिड़ो कोन्हे, पर हिन वटि आहे, ठीकु आहे। पैकेज उते सुठा, मतिलबु की असांखे त घर वारनि सां ॻाल्हाइण लाइ टाइम कोन हूंदो आहे, पर माशाअल्लाह सां अॼुकल्ह मुख़्तलिफ़ न जेको आहे सो नेटवर्क, सेल फोन यूज़ करण जी बि इजाज़त, सेल फोन बि यूज़ थिए थी। उते बहिराड़ीअ में एॾा वॾा घर आहिनि, पोखुनि ते औरतूं वञनि थियूं, बसि इहे आहिनि ॿ टे शयूं आहिनि जिन में थोरो रेज़िस्ट माना थिए थो, माण्हू कनि था, ठीकु आहे। पसंदि जी शादी, ठीकु आहे, पसंदि जी शादी बि कंहिं हद ताईं त हींअर कंप्रोमाइज़िस आहिनि त थियनि थियूं, कुझु नथा थियनि, ठीकु आहे न। उन में बि माण्हू चवनि था त असांखे राइट्स नथा मिलनि। एजुकेशन मां सम्झां थी त कुझु घटि आहे बहिराड़ीअ में, बल्कि इलाही, छो जो उते स्कूल वग़ैरह जी फैसिलिटीज़ आहिनि कोन, के माण्हू उते ई रहनि था, अफोर्ड नथा करे सघनि, त भई छोकिरियूं अॼुकल्ह हालात ॾिसो था कहिड़ा आहिनि, त बहिराड़ीअ जूं वरी शहर ताईं अचनि पढ़नि, इहे थोरा घणा फैक्टर्स आहिनि जंहिंजे करे थोरो मसइलो थिए थो, ऐं पोइ चवनि था त असांखे राइट्स नथा मिलनि। लेकिन उते बि एजुकेशन जी फैसिलिटी सुठी हुजे त शायदि के उहे बि पढ़ी पवनि। हाणे इलाही चेंज आहे, सफ़ा अहिड़ा हालात कोन्हनि के जेके पहिरियों हूंदा हुआ, जंहिंजे लाइ माण्हू रड़ियूं कंदा हुआ। मां त सम्झां थी त औरत काफ़ी हद ताईं आज़ादु आहे। ॾिसो असां अचूं था, वञूं था, घुमूं फिरूं था, घरनि में टीवियूं लॻियूं पियूं आहिनि, माण्हू ॾिसनि था, ऐं सोशल मीडिया यूज़ पिया कनि। आज़ादी जो तव्हां कीअं था सम्झो त औरत कीअं यूटिलाइज़ करे, यूज़ करे, कहिड़े तरीक़े सां, कहिड़े ॾिसो, आज़ादी ईअं आहे त तव्हां जेकॾहिं स्कूल था वञो त पंहिंजे कंहिं पर्पज़ जे लाइ वञो, यूनिवर्सिटी था वञो त पंहिंजे कंहिं पर्पज़ जे लाइ वञो, उनखे हटी न वञो। जेकॾहिं हटी वियो त पोइ माना तव्हां नाजाइज़ फ़ाइदो वरितो आहे आज़ादीअ जो। हा, उन में ईअं थो थिए त तव्हां पाण त वरितो नाजाइज़ फ़ाइदो, पर इन जो असर ॿियनि ते बि इलाही गलत थो पवे। पोइ जेको आहे सो चवंदा आहिनि न, सुकनि सां गॾु सवाब सड़ी वेंदा आहिनि, त ईअं थींदो आहे त जेकॾहिं हिकु हंधि अहिड़ो को मसइलो ज़ाहिर थो थिए त पोइ ॿिया माण्हू बि इहो तसवुर था कनि त सभु ईअं ई आहे। त जेकॾहिं असांखे लिमिट्स में असां रहूं, जेकॾहिं को असांखे स्कूल जी परमिशन आहे, स्कूल ताईं उनखे रखूं ऐं पंहिंजो हिकिड़ो मक़सदु हासिल कयूं, त मां सम्झां थी त असांजे लाइ बहितर आहे। मक़सदु हासिल थी वेंदो, ॿियनि जा रस्ता खुली वेंदा, ॿियनि जूं रुकावटूं असां न पैदा कंदासीं, ऐं पंहिंजे लाइ बि असांजे लाइ मुस्तक़बिल सुठो थी वेंदो। थोरा कंप्रोमाइज़ करणा पवंदा आहिनि, मतिलबु के बर्दाश्त करणो पवंदो आहे शयुनि खे, ईअं न आहे त हर शइ आसान ज़रूरी बि हूंदो आहे, इलाही ज़रूरी बि आहे। हिकिड़ी न्याणी जे लाइ अगरि ॿाहिरि निकिरे थी, अगरि अहिड़ा रिज़ल्ट पैदा थियनि था, किथे किथे पंहिंजी ख़्वाहिश खे थोरो दॿाए करे हलणु, उहो बि ज़रूरी हूंदो आहे, करणो पवंदो आहे। ज़िंदगी इलाही ख़ूबसूरत आहे, ज़िंदगी इलाही वॾी आहे, चवंदा आहिनि नंढी आहे ज़िंदगी, इलाही वॾी आहे, जबल जहिड़ी मंज़िल आहे। स्टेज बाय स्टेज त रिश्ता आहिनि, स्टेज बाय स्टेज पंहिंजे करियर जे हवाले सां किथे न किथे उहा ख़्वाहिश पूरी ज़रूर थींदी आहे। भई हाणे मूंखे हाणे ई करणी आहे, कॾहिं कॾहिं असां जज़्बाती थी वेंदा आहियूं असल में। ऐं ॿी शइ इहा मां नोटिस कई आहे त जिथे न घणियूं पाबंदियूं हूंदियूं आहिनि, जिते घणियूं पाबंदियूं हूंदियूं आहिनि, उते इहे मतिलबु इशूज़ उथंदा आहिनि। पोइ जॾहिं तव्हां कंहिं शइ माण्हू खे झलींदो न, त मूंखे तव्हां झलींदव त ई कप न खणिजांइ,
त मुंहिंजो माइंड में आप माना ऑटोमेटिक पैदा थींदो त मूंखे अलाए छो तेरियूं जरे थी त कपना आहे खणो ठीक है ना ता असांजे अमूमन साइकोलॉजिकल इफेक्ट्स आहे ये आहे असांखे हे कम ना आहे करण हो कम ना आहे करण उन जे करे वरी वो कम जरूर थींदो अच्छा तरीक़ो हूंदो आहे समझाइण जो मना करण जो हिकिड़ो पेरेंट्स जो हिकिड़ो लॉयल तरीक़ो थी वञे थोरो जॉली तरीक़ो थी वञे तव्हां फ्रेंड्स रहो पंहिंजे ॿारनि सां मां त ईअं चवंदी आहियां पंहिंजे ॿारनि सां तव्हां दोस्त रहो सही ऐं इहो चवणु चाहींदा त फ्रेंड खपे की फ्रेंड ऐं फ्रेंडली थियण में इलाही फ़र्क़ु आहे त तव्हां जेका हुननि सां फ्रेंडली बिहेव कयो फ्रेंड्स थियण त वरी थोरो कुझु असांजा मैनर्स में थोरो एटिकेट्स को थोरो ॿाहिरि निकिरी वञे लेकिन पेरेंट्स जॾहिं फ्रेंडली बिहेव कंदा त इलाही सुठो थींदो त शेयरिंग थींदी जीअं दोस्तनि सां असां हर ॻाल्हि शेयर कंदा आहियूं बिल्कुलु पर अमूमन जेकॾहिं पेरेंट्स जो रवैयो स्ट्रिक्ट हूंदो आहे त ॿार जेको चवण बि चाहींदो आहे न चई सघंदो आहे यकीनन उहो पोइ कूड़ ॻाल्हाइण ते मजबूर थींदा त एतिरो वाकई पेरेंट्स खे चवंदा आहिनि त ॿारनि खे कूड़ ॻाल्हाइण ते मजबूर न कयो उहो इज़ीली तव्हां सां कम्युनिकेट करे पंहिंजो इश्यूज़ पंहिंजा मसला ख़ासि तौर ते न्याणियूं हिन दौर में त ॾाढो ज़रूरी आहे इलाही ज़रूरी आहे अच्छा अरबाब तव्हां ॾे चाहींदमि त तव्हां पंहिंजे इन करियर खे किथे था ॾिसो तव्हां छा था सम्झो त इहो करियर केतिरो फ्लेक्सिबिलिटी या परमिटली आहे त अॻिते तव्हां इन करियर खे खणी वेंदा या तव्हांखे इन करियर में केतिरो फ्यूचर तव्हांखे पंहिंजो नज़र थो अचे असल में आहे त उस्ताद राजू खान हैदराबाद सां जेके पाकिस्तान उस्ताद राजू खान असल में छा त जेके रक़्स जे हवाले सां अगरि ॾिसूं त रक़्स इलाही हद ताईं वञी सघे थो हुनखे माण्हू पंहिंजी महिनत को बि कमकार पंहिंजी महिनत सां माण्हू कंदो त हू पुॼी सघे थो पर ज़ाहिर तकलीफ़ूं ईंदियूं मंज़िल आहे माण्हू सवली कोन आहे तकलीफ़ूं ईंदियूं हुनमें ॾुख बि ॾिसणा तव्हांखे केतिरा मोस्टली माना घणी तकलीफ़ूं कहिड़ी पेश आयूं मूंसां काफ़ी सारो दोस्तनि तनक़ीदूं बि थियूं अच्छा मूंखे काफ़ी माण्हू रोकियो बि सही ऐं काफ़ी सारो जेको सो बुखूं बि ॾिठियूं ॾुख बि ॾिठासीं ऐं रियली यकीन कयो त असां माना प्रोग्राम जे हवाले सां प्रोग्राम कोन मिलंदा हुआ असांखे पहिरीं सही त असां दोस्त जेके माना चवंदा हुआ त भई तव्हां अचो हिते त एतिरो शौक़ु हूंदो एतिरी मोहबत पंहिंजे पाण खे पंहिंजे फन खे प्रमोट करण जो त असां माना कुझु बि न ॻाल्हाइण हलिया वेंदासीं पोइ बसनि में ॾुखनि में बुखनि में पुॼी वेंदासीं 5-5 6 कलाकनि जो सफ़र वरी उते पुॼी डायरेक्ट परफॉर्मेंस वरी उतां खां राति जो वापसी प्रोग्राम ख़तमु थियो शादी हलनि प्रोग्राम ख़तमु थियो पोइ बसि वाइंड पोइ केॾां वञूं पोइ न रिहाइश न ॿी पोइ सॼी राति वेठा हूंदा हुआसीं रोडनि ते रस्तनि ते पोइ हुतां खां वापसी निकिरंदा हुआसीं पर हीअं अलहमदिल्ला मुंहिंजे दोस्तनि जी मूंखे वॾी महिरबानी आहे ख़ासि करे सिंधी आवाम जी जेको मूंखे फेसबुक ते ऐं ॾाढो प्रमोट करे रही आहे उन्हनि जो वॾो शुक्रगुज़ार आहियां ऐं ख़ासि करे मेरान टीवी जे जेके मूंखे फर्स्ट शो पहिरीं बि कयो हुननि ॾाढो पॉपुलर वियो शो मुंहिंजो हींअर वरी ॿियो शो कयो आहे ख़ासि करे साईं मुर्तज़ा मजबूर साहिब जो जीअं मूंखे वाकई जेका डायरेक्टर साहब आहिनि उहे हमेशह नए फन ऐं नए टैलेंट खे हमेशह मौक़ो ॾींदा आहिनि ऐं बहिरान टेलीविजन जेको फर्स्ट प्लेटफॉर्म हूंदो आहे नए टैलेंट खे प्रमोट करण जो नए टैलेंट नए सितारनि खे जेको स्क्रीन ते आणण जो उहो पहिरियों इनिशिएटिव असांजे बहिरान टेलीविजन ई खणंदो आहे मैसेज छा ॾियणु चाहींदो शॉर्ट में असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजो पुॼाणी ते पुॼाए को मैसेज ॾियणु चाहींदो ॾिसंदड़ खे पाण ऐं मैसेज इहो ॾिए को बि अगरि आर्टिस्ट आहे ख़ासि करे फेसबुक ते जेके आहिनि असांजा दोस्त उन्हनि खे मैसेज ॾींदुसि त को बि आर्टिस्ट पंहिंजो कमु करे पियो पंहिंजी महिनत करे थो हुन ते महिरबानी करे हथ ॿधी चवां थो तनक़ीद न कयो छो त हीअ असांजी सिंध मां आर्ट तमामु घणो आहे बिल्कुलु पर हीअ तनक़ीद करण वारा माण्हू अगरि इहे साॻिया माण्हू अगरि हुन शइ खे अगरि प्रमोट करनि सुठा कमेंट करनि सुठा लाइक ॾियनि त हू इंकरेज करण जेको अञा हौसला अफ़ज़ाई करण वधीक सुठो आहे वाकई ही बि वॾो साॻी आर्टिस्ट जेके थैंक यू बाबू खे इलाही ख़ुशी थी यकीनन तव्हां इहा ॻाल्हि कई ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई तनक़ीद पर इस्लाह हुजे तनक़ीद लाइ तनक़ीद न हुजे जो हर्ट करे डिसाइड करे चङो भलो माण्हू कमु कंदड़ बि वेही रहे इहो बि असांजे इलाही वॾी नफ़्सियात हूंदी आहे अच्छा असां तव्हांखे कीअं लॻो रुख़सार ऐं रुख़साना अची करे तव्हांखे कीअं टे माण्हू प्रोग्राम में टे गेस्ट जी त अची करे कीअं लॻो ऐं छा चवणु चाहींदा सुठो लॻो मूंखे डिस्कशन में मूंखे ॾाढो मज़ो आयो तव्हां जेके बि मतिलबु के पाण डिस्कस कयोसीं पहिरीं मां आयमि त मां चयमि त मूंखे जॾहिं ॿुधायो वियो हो त भई औरतुनि जे हक़नि ते आहे न त मां सिर्फ़ु इहो ई सम्झुमि त सिर्फ़ु उन ते ई ॻाल्हाइणो आहे मां सोचियमि 2 कलाक कीअं गुज़रंदा मां ईअं पियो सोचियो पर ख़बर ई न पई डिस्कशन अहिड़ी शइ आहे माण्हू जॾहिं डिस्कस करे थो शयुनि खे न त पोइ टाइम चवंदासीं मैसेज मां इहो ॾींदमि त पंहिंजो जेको गर्ल्स आहिनि असांजी जेके न्याणियूं आहिनि उन्हनि खे तव्हां इनकरेज कयो हर फील्ड में भली पेरेंट्स हुजनि टीचर्स हुजनि फ्रेंड्स हुजनि कोशिशि कयो त उहे अॻिते अचनि उन्हनि खे डिस्करेज न कयो हुनजे लाइ सुठा मौक़ा जेके अचनि था त उन्हनि खे अवेल करण ॾियो बिल्कुलु मदद कयो जिथे जिथे ज़रूरत आहे
थैंक यू रुखसार, थैंक यू रुखसाना सर, थैंक यू बाबा, थैंक यू सो मच। तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह मिरण में शामिल थियो, मूंखे इलाही ख़ुशी थी। जीअं त नाज़रीन असांजो वक़्तु पंहिंजो प्रोग्राम जो पुॼाणी ते पहुता, यकीनन त तव्हां फ्रीडम जे हवाले सां वाकई यकीनन पंहिंजी नियाणियुनि जी हेल्प कयो। उन तालीम फर्स्ट इनिशिएटिव असांजी तालीम आहे, तालीम ते वधि में वधि फोकस कयो। भले तव्हां गॾु पाण सां गॾु वठी वञो, गॾु वठी अचो नियाणियुनि खे, इहो इलाही प्रोटेक्शन इन दौर में त इलाही ज़रूरी आहे। त इनिशिएटिव वठी करे पंहिंजी नियाणियुनि खे तालीम ज़रूरु ॾियो, ईअं न त उन्हनि खे घर विहारे छॾियो। ऐं इन प्रोग्राम सां ताउन कयो हो टपाल मेज़बान, जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान जाइ आहे। सुभाणे इंशाअल्लाह वरी मुलाक़ात थींदी, तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त, दुआउनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।